Hello everyone. Good morning. Welcome to the morning with आवाज़ ऐं बहितरीन ख़ूबसूरत क्लाउडी झुड़ाली मौसम वारी मॉर्निंग अवां सभिनी खे मुबारक हुजे ऐं उमेद आहे त तव्हां सभई ख़ुशि हूंदव, ठीक ठाक ऐं ख़ूबसूरत ॾींहं जी शुरूआत करे चुका हूंदव। ऐं स्टार्टिंग में जॾहिं असांखे तव्हां जॉइन कंदा आहियो त सभ खां पहिरियां मूंखे पूरो यकीन आहे तव्हां हिन कोशिशि में हूंदव त अॼु ॾिसूं त असांखे बाक़ी मदद कनि अहिड़ियूं इंट्रस्टिंग ॻाल्हियूं ऐं इंफॉर्मेटिव ख़बरूं असां ताईं पहुचाइनि था। जी मुबशिर, तव्हांजो कीअं रहियो अॼु जेको ॾींहुं? ऐं मां त ईंदड़ जॾहिं अचां पई हिते ड्राइव कंदे त इट वॉज अ क्लाउडी मॉर्निंग एंड इट मेक्स माई मूड सो वेरी वंडरफुल। बिल्कुलु नाज़रीन, अॼु मौसम ॾाढो ख़ुशगवार आहे। मौसम जे ख़ुशगवार थियण जी वजह सां असां जेके दफ़ो ॿीहर अची वियासीं तव्हांखे मॉर्निंग विद आवाज़ में मलिकार चऊं था। हमेशह जी जीअं बाकर ऐं मां मुबशिर हुसैन अवां जी ख़िदमत जे लाइ मौजूदु आहियूं। त हींअर यकीनन तव्हांजे घरनि में नाश्ते जी टेबलूं सजियल हूंदियूं ऐं नाश्ते जी टेबल सजण खां गॾु टीवीअ में जेके तव्हां हसीन चेहरा ॾिसी रहिया आहियो उहे असां ॿिनि ॼणनि जा आहिनि। हसीन मौसम भी आहे, हसीन चेहरा भी आहिनि स्क्रीन ते। भला असांजे इन ख़ूबसूरत आवाम खे ॿियो छा खपे? सुठी सुठी ख़बरूं भी खपनि। ओए असां कॉम्बिनेशन तव्हांखे सिर्फ़ आवाज़ टीवी ॾेई थो सघे, ॿियो केरु नथो ॾेई सघे। त नाज़रीन, मौसम ॾाढी जुड़ालू आहे ऐं महकमा मौसमियात तरफ़ां बि कल्ह जेको आहे उहो अलर्ट जारी कयो वियो हो बरसाति जे हवाले सां बि, ऐं उन्हीअ सां गॾोगॾु मटिके जे तूफ़ान जी बि ख़बरूं तव्हां ते यकीनन पहुतियूं आहिनि। ख़ासि करे सिंध जा जेके उतरादी इलाइक़ा आहिनि, घोटकी, सखर, थरपारकर ऐं लाड़काणे कश्मीर में, उते बाक़ाइदा मटीअ जो तूफ़ान आयल आहे जिते खोड़ नुक़सान भी थियो आहे। यानी नुक़सान इन सेंस में कि जेके सहूलियत जूं प्लेटूं माण्हुनि जे घरनि में लॻियल हुयूं उहे उॾी वियूं ऐं उन सां गॾु जेके लोही चादरूं हूंदियूं आहिनि, अक्सर कचनि घरनि में लोही छतूं हूंदियूं आहिनि, उहे बि पटिजी वियूं, जंहिंसां तक़रीबन 4 कैजुअलिटीज़ हींअर ताईं साम्हूं आयूं आहिनि। यकीनन इन में असांखे इलाही ख़्याल करण जी ज़रूरत आहे। छो त असां अक्सर ॻाल्हाईंदा आहियूं, चवंदा आहियूं मौसम सुठी खपे, हवा खपे, ख़ुशगवार मौसम खपे, पर जीअं ई बारिश बरसाति थी वेंदी आहे, हवाऊं ईंदियूं आहिनि, कुझु स्टॉर्म फीलिंग हूंदियूं आहिनि, तूफ़ानी हवाऊं जॾहिं हलंदियूं आहिनि त पोइ नुक़सान बि वॾा थींदा आहिनि। ऐं नंढा नंढा नुक़सान त माण्हू वरी बि ओवरकम करे सघे थो, पर जेको जानी नुक़सान आहे उन जेको रद्द अमल आहे उन जो कुझु मतिलबु अल्टरनेट आहे ई कोन। मौसम ॾिसी करे बाक़ अक्सर माण्हू न थोरो ओवर थी वेंदा आहिनि, जीअं असां बि ओवर थी वेंदा आहियूं, एक्साइटेड थी वेंदा आहिनि इलाही ज़्यादा, त बस मौसम हाणे ॿार घुमूं फिरूं हे हो। त जॾहिं अहिड़ी का मौसम थींदी आहे त अवां जी छा रूटीन हूंदी आहे, अवां छा कंदा आहियो? अॻु में त सभ खां पहिरियां जॾहिं मौसम चेंज थींदी आहे, मूंखे पाण खे पर्सनली बरसाति वारो मौसम ऐं झुड़ाली मौसम ॾाढी पसंदि हूंदी आहे, त मुंहिंजो मूड अॻु में ई ॾाढो सुठो थी वेंदो आहे। सुबुह सुबुह सां इंसान खे ज़ाहिर आहे गर्मी थींदी आहे, गर्मीअ में जॾहिं गर्म वेदर हूंदो आहे त इंसान जो ॾाढो इरिटेटेड मूड थी वेंदो आहे, मूंखे ॾाढो मौसम जो असर मुंहिंजी तबियत ते पवंदो आहे। उमेद आहे तव्हां जेके बि ॾिसनि था या ज़ाहिर आहे हिकिड़ी इंसानी शख़्सियत फितरत बि आहे त इंसान जो माहौल जेको आहे माहौलियात असर करे थी हुनजी नेचर ते, त ईअं ई थींदो आहे। सुठो मौसम हूंदो आहे, पर मुंहिंजी त दिलि चवंदी आहे त गाॾी खणा, ड्राइव कयां, ऐं सफ़ा मां सोचां पई त हे टर्न पंहिंजो स्टूडियो वारो वठां की न मां भला कंहिं ॿिए हंधि घुमण हली वञां। तव्हां मुंहिंजे ख़्याल सां टर्न वठी शारा बुटो चढ़ी वञो ऐं उन खां पोइ शारा बुटो ताईं हेॾे स्टूडियो ताईं पहुचंदी आहियां। पर बहरहाल ॾाढो सुठो मौसम, मुंहिंजी काफ़ी नियत ख़राब थिए पई त काॾे हलियो वञे, छॾियो अॼु प्रोग्राम मुबशिर करे वेंदो, पर वरी मूंखे रहम अची वियो, हाणे अकेलो कीअं कंदो। इहा ॻाल्हि आहे। ॾिसो, मां सॼी राति ख़बरूं बि ॿुधायूं नाज़रीन खे, हींअर सुबुह जो यकीनन असांखे तव्हांजी सपोर्ट खपंदी आहे ताकी जिते असां थोरो लो थियूं त पोइ असांखे ख़बर हूंदी आहे हाणे बात जेको आहे उहो केरी करे वठंदी, संभाले वठंदी। त मौसम यकीनन नाज़रीन ॾाढो जुड़ालू आहे। असां बि कोशिशि कयूं पिया त जल्दी जल्दी प्रोग्राम बसि वाइंड अप करे तव्हां ताईं इंफॉर्मेशन पहुचाए, मालूमात वग़ैरह ॾेई करे इन मौसम खे इंजॉय कयूं। बहुत सारा माण्हू इन मौसम खे इंजॉय करण जे लाइ ॿाहिरि निकिरंदा आहिनि, लेकिन हमेशह यादि रखो इन ॻाल्हि खे इंजॉय करण सां गॾु पंहिंजो ख़्यालु रखणु। ऐं जॾहिं ॿाहिरि वञो त तव्हां जॾहिं गाॾी अगरि हलायो था या बाइक राइड कयो था त ट्रैफिक कानूनी उन जा जेके लॉज आहिनि उन्हनि खे ज़रूरु तव्हां फॉलो कयो। ऐं इन हवाले सां ई ॿुधाईंदी हलां त शहर फैज़ल ते जे बि हिकिड़ो नओं ट्रैफिक लॉ जेको आयो थी वियो आहे त अगरि लेन चेंज थींदी त उन ते बि हाणे चालान थिए थो। तव्हांखे उन जो बि हाणे ख़ासि तौर ते ख़्यालु रखिणो आहे, पंहिंजी गाॾीअ जा इंडिकेटर्स
जो जेको टूल आहे उनखे इस्तेमालु कयो, किथे बि सेफली ड्राइव कयो, कंहिं गाॾी खे तकड़ में ओवरटेक न कयो। छो त ज़ाहिर आहे एॾो सुठो मौसम हूंदो आहे त माण्हू ॾाढो एक्साइटेड हूंदो आहे, म्यूज़िक हलाए, ख़बर न पवंदी आहे त माण्हू ट्रैफिक में केतिरा जेको आहे पंहिंजा चालान उनखे मिली था वञनि, ऐं पोइ जॾहिं ईमेल ईंदी आहे त पोइ माण्हू बाक़ाइदा ख़बर पवंदी आहे। खोड़ माण्हू त गाॾी हलाईंदे म्यूज़िक एतिरो लाउडली हलाईंदा आहिनि त उनखे अॻियां पोयां ॿिए खे हॉर्न वग़ैरह जी बि आवाज़ न ईंदी आहे। त इहा बि वॾी हिकिड़ी प्रॉब्लमेटिक शइ आहे नाज़रीन, इन में बि असांखे ख़्यालु करणु घुरिजे। त मुबशिर तव्हां ड्राइव कंदा आहियो? मां जहाज़ हलाईंदो आहियां। जहाज़ मां बाइक त हलाईंदो आहियां, लेकिन गाॾी अञा ताईं ड्राइव न कई आहे। पोइ कॾहिं तव्हां टाइम ॾिठी असांखे सेखारियो। ऐं जेको आहे बाइक जे हवाले सां बि काफ़ी आहे त जॾहिं माण्हू बाइक हलाए त हेलमेट ज़रूर पाए। बिल्कुलु, मां हेलमेट खां सवाइ बाइक बिल्कुलु बि न हलाइणी। बिल्कुलु ईअं ई आहे, मां त बाइक कढंदो ई न आहियां हेलमेट खां सवाइ, ऐं ज़रूरी हूंदो आहे। असां हुनजी ॿ रीज़न आहिनि, हिकु त सेफ्टी जी वजह सां बि, ॿियो वरी थोरो रंग भंग ख़राब थी वेंदो आहे। इन हवाले सां ज्यादा केयर करण जी ज़रूरत हूंदी आहे, त इन करे असां केयर कंदा आहियूं। तव्हां बाय द वे जेका गाॾी हलाईंदा आहियो त घणी स्पीड में, 120 में हलाईंदा आहियो तव्हां? न 120 में कराची शहर में माण्हू चाहे बि त नथो हलाए सघे, एतिरी ट्रैफिक हूंदी आहे। तो बहरहाल इहो आहे त असां जेको आहे सो ख़्यालु कंदा आहियूं त जेका बि स्पीड लिमिट आहे उनखे ई माण्हू फॉलो करे, ऐं घणी तकड़ में या घणो जेको आहे सो जल्दबाज़ी में गाॾी न हलाए। इंसान जेको आहे न हर शइ सोची सम्झी करे, माण्हू काॾे वञे थो, ड्राइव करे थो, के ज़िंदगीअ जा फ़ैसिला करे थो, को खाइण पीअण में कहिड़ी शइ खाए थो, आराम सां रिलैक्स थी आहिस्ता आहिस्ता। जॾहिं बि का जल्दबाज़ी में कमु थींदो आहे त कमु ख़राबु थी वेंदो आहे। पोइ या तव्हांखे पाण खे हुनजो को नुक़सानु थी पवंदो आहे, या तव्हांजी सिहत ते तो नुक़सानु हूंदो आहे, या वरी तव्हांजा फ़ैसिला उहे ग़लति थी वेंदा आहिनि। त जल्दबाज़ी में इन करे चइबो आहे त नंढे में नंढो फ़ैसिलो ई छो न हुजे, इंसान जल्दबाज़ीअ में न करे। हिकिड़ी शइ असांजा नाज़रीन बि ॼाणणु चाहिनि था, मां बि ॼाणणु चाहियां थो बाक़ी तव्हां खां ख़ासि करे, त जुड़ालू मौसम जो ऐं मींहं जो पकोड़नि सां छा तालुक़ु आहे? इहो कॉम्बिनेशन तव्हां सम्झायो, इहो सम्झ न ईंदी आहे असांखे। जॾहिं बि जुड़ालू मौसम थी वेंदो आहे या बारिश थी वेंदी आहे त ऑटोमेटिकली असांजी नेचर चवंदी आहे त यार पकोड़ा चांहि अची वञे। त इहो छा कॉम्बिनेशन आहे, इहो कॾहिं ठहियो? इहो बि जेका कल्ह असां ॻाल्हि कयूं पिया त बाबा वॾा कनि था पिया था, पर मुंहिंजे ख़्याल में त इहो पाण ई हिकिड़ी घुर्ज बि थींदी आहे, ऐं हुन वक़्तु इंसान इंजॉय बि कंदो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में मां इहो सम्झंदी आहियां त इहो हिकिड़ो बहानो हूंदो आहे असांजे प्यारनि सां वेही करे मौसम खे एंजॉय करण जो। छो त पकोड़ा ऐं चांहि हूंदा त ज़ाहिर आहे कंहिं कंहिंजी कंपनी हूंदी, हाणे उहा कंपनी तव्हांजी उन फेवरेट पर्सन सां ई हूंदी आहे। पोइ तव्हांजो दोस्त हुजे, तव्हांजा घर जा भाती हुजनि, तव्हांजा ॿार हुजनि, जॾहिं बि बरसाति पवंदी आहे इंजॉय कंदा आहियूं माण्हू, त पंहिंजी माउ खे वञी चवंदा आहियूं त ममा जल्दी पकोड़ा ठाहे। हाणे हिन मतिलबु त असां पंहिंजी माउ सां वेही करे पकोड़ा खाई, चांहि पी, बारिश जो मौसम इंजॉय करणु था चाहियूं, त पकोड़नि ऐं चांहि जी वजह सां न आहे, इन करे त माउ सां उहो टाइम बेसिकली मुंहिंजे ख़्याल में इहो हूंदो आहे त असांखे बसि हिकिड़ो बहानो खपंदो आहे, ऐं चांहि पकोड़ा बहानो बणिजी। हा, इहा ॻाल्हि आहे बिल्कुलु नाज़रीन। ऐं पकोड़ा बि हुजनि, चांहि बि हुजनि, वरी तव्हांजो कोई स्पेशल पर्सन तव्हां सां गॾु न हुजे, कंपनी इंजॉय करण वारो, तव्हांजो फैमिली थी सघे, वालिद वालिदा आहे, सिस्टर्स आहिनि, ब्रदर्स आहिनि। वरी अक्सर औकात इहो मामिलो हूंदो आहे त जॾहिं अहिड़ो मौसम ईंदो आहे, बरसाति वग़ैरह थींदी आहे, त पोइ सभु घर वारा गॾु थी वेंदा आहिनि। यानी अक्सर औकात तव्हां ॾिसो मसरूफ़ियत में इहो हूंदो आहे त कॾहिं को ऑफिस में वेठो आहे, कॾहिं को कम सां कंहिं शॉप ते आहे, कोई कारोबार में आहे, इन में वरी बरसाति थी वेंदी आहे त इहे सभु शयूं वाइंड अप थी वेंदियूं। पर कराची शहर में वरी जेके रहण वारा आहिनि उन्हनि खे वरी इंजॉयमेंट उन्हनि जी पंहिंजी अलॻि हूंदी आहे। कुझु माण्हुनि खे त बरसाति पसंदि हूंदी आहे, पर कुझु माण्हुनि खे वरी बिल्कुलु बि पसंदि न हूंदी आहे। छो त अञा 2 फुड़ियूं पवंदियूं न आहिनि त लाइट हली वेंदी आहे। सभिनी खां वॾो मसइलो कराची जो बिल्कुलु ईअं ई आहे, पोइ अंधेरे में वेहणो पवंदो आहे, ऐं पोइ वरी अचण जो बि को आसरो न हूंदो आहे। अचण जो बि को आसरो न हूंदो आहे, अचण जो आसरो इहो ई हूंदो आहे त हाणे या त बरसाति बंदि थींदी, ऐं उन खां कलाक खां पोइ को बिजलीअ जो एक्सपेक्ट माण्हू करे थो सघे, न तव्हां बरसाति एंजॉय कंदो, लेकिन बिजली जो को बि मामिलो न हूंदो आहे। त इहो बि हिकिड़ो वॾो प्रॉब्लम आहे।
हालांकि जेकॾहिं असां ॿियनि शहरनि जी ॻाल्हि कयूं या पाकिस्तान खां ॿाहिरि ॿियनि मुल्कनि जी ॻाल्हि कयूं बाक़ी त उते अहिड़ो सिस्टम न आहे। उते बरसाति वग़ैरह जॾहिं थींदी आहे त माण्हू बरसाति बि इंजॉय कंदा आहिनि। असल में उतां जी डेवलपमेंट अहिड़ी हूंदी आहे न मुबशर, असां वटि ज़ाहिर आहे कराची घणनि मामलनि में डेवलप थी चुको आहे ऐं काफ़ी अहिड़ियूं नयूं शयूं थी वियूं आहिनि, पर पोइ बि काफ़ी शयूं आहिनि जेके अञा बि जिन ते कमु करण जी ज़रूरत आहे। सिंध हुकूमत ऑलरेडी काफ़ी कमु करे थी पई, पर पोइ बि जेसि ताईं वञी असां उन क्राइटेरिया खे बीट कयूं त असांजा रोड, असांजो ड्रेनेज सिस्टम एॾो सुठो हुजे त कराचीअ जा माण्हू, सिंध जा माण्हू, शहरनि जा माण्हू जॾहिं बरसाति पवे त उनखे इंजॉय कनि। उन्हनि खे इहा ॻणती कोन हुजे त घर जे आॾो पाणी जमा थी वेंदो ऐं उन जी वजह सां को न को असांखे मसइलो थी वेंदो। ऐं बरसाति जे मौसम में वरी ईअं बि थींदो आहे त पोइ वरी जॾहिं पाणी जो तलाउ जमा थियल पिया हूंदा आहिनि त उन ते मच्छर थींदा आहिनि, वरी डेंगी थी वेंदी आहे, वरी सिहत ख़राबु, वरी बीमारियूं, त इहे सभई शयूं इंटरकनेक्टेड हूंदियूं आहिनि। त अगरि असांजो सिस्टम हिकिड़ो दफ़ो सुठो थी वञे, रोड रस्ता सही थी वञनि, ऐं उहा ज़िमेदारी सिर्फ़ु हुकूमत जी न हूंदी आहे, सिटीज़न्स जी बि हूंदी आहे। असां पंहिंजे घर खे साफ़ करे रोडनि ते कचिरो उछले छॾींदा आहियूं। अगरि रोड ते ॾिसंदा आहियूं काथे पथर कंडा वंडा कुझु पिया आहिनि त असां उहे बि साफ़ न कंदा आहियूं, त इहो असांजो कमु न आहे। इहे ई आहे, शहरियुनि जी इलाही वॾी ज़िमेदारी आहे। नाज़रीन, जीअं असां हमेशह तव्हां सां ई ॻाल्हि ॿोल कंदे इहे चवंदा रहंदा आहियूं त हर इंसान खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे, पंहिंजी ज़िमेदारी निभाइणु घुरिजे। वरी तव्हां ॾिसो, असां शिकवो कंदा आहियूं त जॾहिं बरसाति ईंदी आहे त पाणी जमा थी वेंदो आहे, नालनि मां पाणी न वेंदो आहे। हाणे लाज़मी ॻाल्हि आहे, जॾहिं आम ॾींहंनि में असां थेलियूं वग़ैरह इस्तेमालु करे उन्हनि नालनि में फिटी कंदासीं ऐं ईअं या वरी उन्हनि जा नालनि जा गटरनि जा जेके ढकण आहिनि उहे अक्सर शहरी आहिनि असांजा जेके राति जो चोराए वञनि था, ऐं वरी पोइ किथे के न के नशे जे वजह सां किथे न किथे जेके असां वटि ज़ाहिर आहे हुकूमत खे ॾींदा आहियूं। हा, बिल्कुलु ईअं ई आहे। त इन में न ख़्यालु करणु घुरिजे। अक्सर औकात वरी ईअं थींदो आहे त आम तौर ते माण्हू बाक़ाइदा पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदा आहिनि त को चरसी मवाली ढकणु चोरी थो करे, लेकिन उनखे रोकींदा न आहिनि। हो वरी इहो सम्झंदा आहिनि त को तव्हांजी यूनियन काउंसिल जो चेयरमैन अची करे उनखे रोकींदो या काउंसिलर अची करे रोकींदो, त बुनियादी तौर ते तव्हांखे इहा सम्झणु घुरिजे तव्हां पाण पंहिंजे इलाइक़े जा काउंसिलर थी वञो। ज़रूरी त न आहे जेकॾहिं को मुंतख़िब थी आयो आहे उहो ई इन कम खे कंदो, तव्हांजी पंहिंजी ज़िमेदारी आहे। जेकॾहिं तव्हांजी अखियुनि जे का अहिड़ी वारदात थिए थी पई या को अहिड़ो कमु जेको नेगेटिव थिए थो पियो त उनखे रोकणु सिखियो, उनखे पंहिंजे हथ सां रोकियो ताकि इहे शयूं बहितर थी सघनि, शहर डेवलपमेंट थी सघे, हर शहरी पंहिंजो किरदारु अदा करे सघे। थी थो सघे तव्हांखे ॾिसी करे ॿियो को माण्हू बि इहा मोटिवेशन हासिल करे, इंस्पायर थिए अव्हां खां, ऐं हू अॻिते 10 ॿिया सुठा कमु करे थो सघे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं जेके बि असां वटि जेके ऑडियंस आहिनि उहे जॾहिं असांजो उहो प्रोग्राम ॾिसंदा आहिनि त ज़ाहिर आहे उहे बि असां सां गॾु कनेक्ट फील करे छॾींदा आहिनि, उन्हनि जो फीडबैक हूंदो आहे, उहो ॾींदा आहिनि। ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। असां त ऑफिस में वेही करे अञा सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। तव्हां पंहिंजे घरनि में जेसि ताईं मौसम वग़ैरह बि इंजॉय कयो, नाश्तो बि सुकून सां कयो। असीं हाज़िर थियूं था कुझु ब्रेक वठी करे, साई पटी करे हिकु दफ़ो ॿी हाज़िर। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार चऊं था। दिस मॉर्निंग विद आवाज़ में ब्रेक खां पोइ तव्हां त यकीनन अलाए काथे घुमी फिरी आया हूंदो, लेकिन असां अञा उते जा उते वेठा आहियूं। घुमी फिरी काथे एतिरी असां टाइम न ॾिनो आहे जो घुमी फिरी अचनि असां खां सवाइ उहा किथे था घुमी फिरी। वरी बि जेके असां स्टूडियो में आहियूं तव्हां बि पंहिंजे घर ते ई हूंदव, स्क्रीन जे आॾो असां मतिलबु घुमण फिरण सां मुराद बाक़ी ईअं आहे न, घोड़ सारो असांजूं ॿाहिरूं भेनरूं बि ॾिसंदियूं आहिनि त तेसि ताईं हो थांव भाव धोई आहियूं, जेको नाश्तो वग़ैरह करे लॻे थो मुबशर करे ज़िंदगीअ में थांव कोन धोता आहिनि, इन करे हुनखे का आइडिया न आहे त थांव केतिरे टाइम में धोपबा आहिनि ऐं कीअं धोपबा। हा, मूंखे बिल्कुलु ज़रूर। असां जॾहिं मौसम ते ॻाल्हायूं था, ब्रेक खां अॻु में ज़ाहिरा ख़ूबसूरत हिकिड़ी सुबुह जो झुराली मौसम ते पे ॻाल्हियूं कयूंसीं ऐं बरसाति ते पे ॻाल्हियूं कयूंसीं, पर जॾहिं बि क्लाइमेट ते ॻाल्हि कबी आहे त हिन में तमामु घणो ज़रूरी इहो आहे त असां पाण बि पंहिंजे पाण में बि आदत विझूं, पंहिंजनि ॿारनि खे बि इहो इन शइ जो आदी कयूं त वण पोखणु तमामु घणो ज़रूरी आहे। छो त ओवरऑल जेको ग्लोबली हिकिड़ो क्लाइमेट डिज़ास्टर अची वियो आहे, हिकिड़ो क्लाइमेट चेंज अची वियो आहे, त हुनजी वजह बि इहा ई आहे
त असां वण पोखणु छॾे ॾिनी आहे। बिल्कुलु इहो ई आहे, इहो क्लाइमेट चेंज जो सभिनी खां वॾो मसइलो आहे जेको काफ़ी सालनि खां पाकिस्तान ऐं स्पेशली सिंध जेको आहे इन खां सफ़र करे रही आहे। ऐं तव्हां नाज़रीन ॾिठो 2022 में बि जेका ॿोॾि आई उन में सिंध जे अंदरि पाकिस्तान जे ॿियनि सूबनि जे अंदरि काफ़ी ज़्यादा नुक़सानु ॾिसण में पे आयो। उन जी वजह इहा ई आहे त क्लाइमेट चेंज जी वजह सां बेमौसमी सूरत हाल में बरसातूं थियनि थियूं पयूं ऐं हिकु बेमौसमी शयूं शुरू थी वियूं आहिनि। ऐं अगरि तव्हां ॾिठो त हर साल पुठे साल खां वधीक गर्मियुनि जी शिदत जेका आहे गर्मीअ जी टेम्परेचर जी वधंदी थी वञे त पोइ जेको आहे बहितरीन इन जो हल इहो ई आहे त तव्हां वणकारी कयो ऐं वण पोखियो। त छो त हिन साल त मई में जेको असां ज़ाहिर कल्ह वारे प्रोग्राम में बि डिस्कस कयो पियो त 44 ताईं कराचीअ में सेंटीग्रेड हलियो वियो आहे, बल्कि सिंध जे ॿियनि शहरनि में त 50 खे बि क्रॉस करे वियो आहे। त इन हवाले सां ॾाढो ज़रूरी आहे त अवां वण पोखियो ऐं पंहिंजे एटमॉस्फेयर खे ख़ूबसूरत बणायो। ऐं वण पोखण सां सभ खां पहिरियों इहो थींदो आहे त इंसान जो जेको तव्हांजो क्लाइमेट आहे उन में 10% जेको आहे लोअर चांसिस 10 डिग्री तव्हांजी घटि थी वेंदी आहे। अगरि 40 आहे त तव्हांजो 30 टेम्परेचर बि थी सघे थो। ऐं सिर्फ़ु इन करे नंढिड़ो हिकिड़ो अमल आहे त असां वण पोखियूं ऐं उन्हनि जो ख़्यालु कयूं। ऐं ॻोठ में हूंदो, मूंखे यादि आहे जॾहिं असां नंढा हूंदासीं, आई डोंट नो मुबशिर इफ यू रिमेंबर और नॉट, त वण पोखबा हुया, ॿनियुनि में वञिबो हुयो। ऐं जॾहिं गर्मियूं हूंदियूं हुयूं, जून जुलाई जा ॾींहं हूंदा त अॼुकल्ह त इहो आहे त इंसानु सोचे नथो सघे त पंहिंजनि ॻोठनि में वञिजे, एॾी गर्मी आहे। पर तॾहिं थधी हवा पोइ बि हूंदी हुई। वण जी छांव में निम, हर घर में निम हूंदी, हर घर जे विरांडे में हिकिड़ी निम पोखियल हूंदी। मूंखे यादि आहे असांजे घर में बि हूंदी। उनजे हेठां वेहंदासीं, वरी शाम जो छिनकार करे वेहबो। गर्मियुनि में अगरि अंब हूंदा त अंब ईअं ई पिया खाइबा हुया, एज़ अ स्नैक्स माण्हू अंब खाईंदा मतलब को टाइम न हूंदो, बसि वेठा आहियूं, छा कयूं, भला आंब खाऊं था, पोइ वण जे हेठि आराम सां थधी छांव में। शहरी ज़िंदगी में त ईअं आहे न त तव्हां या त राति जो अंब खाईंदो, चांवरनि सां गॾु हिकिड़ो कॉम्बिनेशन ठाहींदो, या वरी तव्हां जेको आहे ॾींहं जे टाइम चलो मानी वग़ैरह में गॾु खाई छॾी। लेकिन ॻोठनि जी ज़िंदगीअ में त वण जे हेठां माण्हू वेठा आहिनि, अब छा खपे अंब वग़ैरह वठी करे खणी अचो। वरी फारवा ईंदा हुया, फारवा जे मौसम में फारवा खाईंदा हुआसीं। वरी हिकिड़ो ॿियो कॉम्बिनेशन जेको सर्दीअ जे लाइ हूंदो, यानी गर्मीअ खां बचाव जे लाइ हूंदो हुयो, उहो वरी असांखे ॾिसण में ईंदो ॻोठनि में त जॾहिं वण जे हेठां वॾा वेहंदा हुया, नौजवान वेहंदा हुया, त पोइ खसखस वारी थादल जेका आहे उहा ठाहे करे बाक़ाइदा प्यार बि ज़बरदस्त। इहे सिंधी रिवायतूं आहिनि जिनखे सिंधी माण्हू त टोटली रिलेट कनि था, पर असांजा उहे व्यूअर्स हुया, असांजा ऑडियंस जेके शहरनि में नंढे हूंदे खां ई पलिया आहिनि, अक्सर शहरनि में रहिया आहिनि, त उन्हनि खे वरी इहे ॻाल्हियूं सम्झ में न ईंदियूं। उन्हनि जे लाइ हिकिड़ो नंढड़ी ॻाल्हि जेका हिकिड़ो मैसेज चई सघिजे थो त वण पोखियो त असां वणनि जे हवाले सां हिकिड़ो क्लाइमेट असांजो चेंज अची वेंदो, मौसम सुठी हूंदी, असांजो टेम्परेचर गर्मियुनि जो घटि हूंदो। ऐं जेको असां हर शइ आर्टिफिशलाइज़ करे छॾी आहे न, इन में असांजो पंहिंजो नुक़सानु आहे। यू नेवर नो त तव्हांजी जेका जनरेशन आहे, अव्हांजा ॿार जेका नई जनरेशन हींअर हाणे पैदा थी आहे, जंहिंखे असां जेन ज़ी था चऊं या एल्फा था चऊं, उहे जॾहिं वॾा थींदा त उन्हनि खे असां कहिड़ो माहौल था ॾियूं। उन्हनि खे न किथे वण जी छांव मिलंदी त उते वेही करे नेचर इंजॉय करे सघनि। नेचर खां असां पंहिंजनि ॿारनि खे, पंहिंजे जनरेशन खे बिल्कुलु परे करे छॾियो आहे। त हिकिड़ो वण पोखण जो मक़सदु हूंदो आहे, मतिलबु हूंदो आहे त हिकु क़दम अॻिते वधणु, पंहिंजे शहर खे कूलर ठाहिण जे लाइ, क्लीन ठाहिण जे लाइ ऐं हेल्दियर ठाहिण जे लाइ। ऐं बुनियादी तौर ते नाज़रीन, वण जेको आहे पोखण उहो सदक़े जारिया बि आहे, यानी कि इन खां वधीक को नेक अमल नथो थी सघे। त इन करे हर इंसान खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। असां पोयनि प्रोग्रामनि में बि इहा तरकीब ॾींदा रहिया आहियूं सिंध जे माण्हुनि खे, पूरे मुल्क जे माण्हुनि खे, त वण लॻायो। ऐं वण इलाही ज़्यादा इम्पोर्टेंट आहे। तव्हां ॾिसो मौसमियाती तब्दीली एतिरी थी वई आहे, यानी कि हाणे असांखे जेके विंटर्स जी मौसम आहे उहा वञी करे जनवरी में किथे मिलंदी आहे, ख़ासि करे कराची शहर जे अंदरि ऐं ॿियनि शहरनि जे अंदरि। लेकिन ईअं न हो पहिरियां जे ज़माने जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त सेप्टेंबर जो महीनो जीअं ई शुरू थींदो हुयो त थधिकार वग़ैरह शुरू थी वेंदी हुई ऐं घरनि में सवूं वग़ैरह निकिरणु शुरू थी वेंदियूं हुयूं। वरी जेके कंबल्स वग़ैरह पाईंदा आहिनि उहे कंबल कढी करे कमु शुरू करे छॾींदा हुया। पर सियारे जे हिसाब सां बि अगरि ॾिठो वञे त सिर्फ़ु गर्मी ऐं सियारो
मैटर नथो करे। असांजे शहर जी आबो हवा कहिड़ी आहे, डस्ट कीअं आहे, अगरि उहो साफ़ ऐं क्लीन हवा अव्हांखे मिले थी जिते तव्हां साह था खणो त तव्हां सोचो त अव्हांजी सिहत जे लाइ, अव्हांजे ॿारनि जी सिहत जे लाइ केॾो ज़रूरी आहे। ऐं घणा वण जेतिरा हूंदा, जेतिरी असां वणकारीअ खे आम कंदासीं, वणनि खे पोखण जे इन हिकिड़े कल्चर खे आम कंदासीं, असांजी आबो हवा क्लीन थींदी, असांजो एटमॉस्फेयर साफ़ थींदो, असांजो टेम्परेचर रिड्यूस थींदो शहर जो, ऐं सपोर्ट थींदी असांजी बायोडाइवर्सिटी। ऐं उन जे हवाले सां असां पंहिंजी एजुकेशनल नॉलेज ऐं वर्कशॉप बि करे सघूं था पंहिंजनि ॿारनि खे, पंहिंजे यंगस्टर्स खे वधीक इन हवाले सां इन टॉपिक ते मोटिवेट करण जे लाइ। बिल्कुलु ईअं ई आहे। बाक़ तव्हां ॿुधायो भला तव्हां वण वग़ैरह लॻाया आहिनि या जेकॾहिं तव्हांखे मौक़ो मिले कराची जेके हिकिड़े इलाइक़े में बाक़ाइदा ॿेला पोखण जो, त तव्हां कंहिंखे कहिड़ो इलाइक़ो इंतिखाब कंदो? मां पंहिंजो इलाइक़ो इंतिखाब कंदसि जिते असां रहूं था पिया, छो त ज़ाहिर मां चाहींदसि त मुंहिंजो इलाइक़ो जेको आहे साफ़ सुथरो ऐं ख़ूबसूरत लॻे, जेको ऑलरेडी आहे। ऐं अव्हांखे ख़बर न आहे मुबशिर, असांजे ख़ानदान में हिकिड़ी इहा रवायत आहे त जॾहिं बि कंहिंजी सालगिरह थींदी आहे त उन माण्हूअ जे हथ सां हिकिड़ो वण पोखियो वेंदो आहे ऐं उहो वण निम जो हूंदो आहे। इहा हिकिड़ी रवायत असांजी फैमिलीअ में आहे। ऐं ज़रार पीरज़ादो बहितरीन सहाफ़ी बि आहे, उन जी इहा शुरूआत थी आहे। उन खां पोइ उनखे फॉलो कंदे असांजे ॻोठ बलड़ेजीअ खां वठी बि अॻिते बि इन शइ जी रवायत खे माण्हुनि क़ाइमु कयो आहे, त असांजे ॻोठ में बि इहा हिकिड़ी मुहिम शुरू थी वई आहे। असल में हुकूमत त कंदी रहंदी आहे ऑन एंड ऑफ, पर तव्हां सोचो इहा केॾो क्रिएटिव आइडिया आहे त अगरि तव्हांजी सालगिरह थिए थी, घर में 5 भाती आहिनि, त साल में घटि में घटि 5 निमूं त तव्हांजे नाले जूं तव्हांजे घर में या तव्हांजे इलाइक़े में पोखिजी सघजनि थियूं। इलाही तव्हां सुठी ॻाल्हि इहा ॿुधाई आहे, इलाही सुठी तरकीब आहे। नाज़रीन या ॾिसो, जॾहिं बि सालगिरह वग़ैरह जा मौक़ा हूंदा आहिनि, अक्सर असां माण्हू तोहफ़ा ॾींदा आहियूं हिक ॿिए खे, जंहिंजी सालगिरह हूंदी आहे उनखे गिफ्ट ॾींदा आहियूं। त छो न असां हिकिड़ो इहो अॼु खां शुरू कयूं, बल्कि बाख वारा त काफ़ी अरसनि खां कंदा था अचनि, ऐं जंहिंजो इहो आइडिया हो ज़रार साहिब, हिकिड़ो वॾो नालो आहे सिंध जो नामियारो, ऐं उन्हनि इहा हिकिड़ी तहरीक पंहिंजी फैमिली में शुरू कई, ऐं उन खां पोइ इनखे सॼी सिंध लेवल ते वधणु घुरिजे। पाणी ॾींदा आहिनि, उनजो ख़्यालु कंदा आहिनि, उनखे टाइम सां टाइम ॾी डेली जेके बि निमूं, जेके बि वण उन्हनि पोखिया आहिनि उनखे पाण पाणी ॾींदा आहिनि। यानी कि तव्हांखे इहो सोचणो आहे त पंहिंजी सालगिरह जो मौक़े ते तव्हांखे धरतीअ खे हिकिड़ो गिफ्ट ॾियणो आहे, सरज़मीन खे हिकिड़ो गिफ्ट ॾियणो आहे, इहो वण जी शक्ल में आहे, जेको मोटी अचे अव्हां वटि ईंदो, इन जो फ़ाइदो अव्हां वटि ईंदो, अव्हांजी ईंदड़ नसलनि खे मिलंदो। ऐं इन ई तरीक़े सां इलाही इहो सुठो इनिशिएटिव आहे, इहो करणु घुरिजे। तव्हां ॿुधायो त घर जा 5 भाती आहिनि, त माना 5 त मां हाणे सोचां थो पियो असां त आहियूं को 40-45 ॼणा, तक़रीबन माना जेको आहे त मेलो वग़ैरह हर साल अव्हांजे घर ई तव्हांजे इलाइक़े में मतिलबु 40 निम जा वण त हूंदा ई हूंदा न। ईंदड़ 5-10 सालनि में त माशाअल्लाह तव्हांजो इलाइक़ो ॾाढो सुठो आहे। असां हिकिड़ो मेलो ठाहे था सघूं, माना पूरो हिकिड़ो कराची ऐं इस्लामाबाद में फ़र्क़ु न करे सघंदा। हा बिल्कुलु ईअं ई आहे। नाज़रीन, इन हवाले सां इहा इलाही सुठी तरकीब आहे जेका असां माण्हुनि खे ॾींदासीं। ऐं जीअं त वणकारीअ ते ॻाल्हायूं था पिया, त असांखे हिकु गेस्ट बि जेको आहे जॉइन कयो आहे, लोहार साहब आहिनि, मसूद लोहार साहब, उन्हनि जॉइन कयो आहे वणकारी जे हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ। अस्सलाम वालेकुम सर। हेलो मसूद लोहार साहब, अव्हांजी आवाज़ असांखे न पई अचे, अव्हां पंहिंजो माइक वग़ैरह चेक कजो सर। जी बिल्कुलु, मसूद लोहार साहब असांखे जॉइन कयो आहे, ऐं हिननि जो इलाही ज़्यादा एक्सपीरियंस क्लाइमेट चेंज जे मथां आहे, काफ़ी अरसे खां वर्किंग कनि था पिया। पंहिंजी नाज़िन खे ॿुधाईंदा हलूं त कराची जहिड़े शहर में वॾी सरज़मीन जे मथां वण पोखणु, मेलो ठाहिणु, इहा हिननि जी हिकिड़ी इनफरादी ख़सूसियत बि आहे। त असां मसूद साहब सां ॻाल्हि ॿोल शुरू कंदासीं। सर, उमेद आहे ख़ुशि हूंदव। ॿुधायो मौसम जी सूरत हाल, अव्हां ॾिसो पिया त वणनि जे हवाले सां असीं ॻाल्हि करे रहिया आहियूं, त ॿुधायो केतिरो ज़रूरी आहे अॼु जे ज़माने में क्लाइमेट चेंज जी तब्दीलीअ जे हवाले सां? पाकिस्तान जो जेको फॉरेस्ट कवर आहे उहो आहे 1%। जॾहिं पाकिस्तान कन्वेंशन ते सिग्नेटरी आहे, जंहिंजो 20% लैंड मास जो उहो हुअणु खपे फॉरेस्ट कवर। हाणे कंपेयर करणु कयूं इंडिया सां ऐं नेपाल सां, त नेपाल जो 25% आहे, इंडिया जो 23 या 22% आहे। हाणे जेका गर्मी जी सूरत हाल आहे सॼे मुल्क में, ख़ासि तौर ते सिंध जे काफ़ी शहरनि में,
उहा इहो महसूस थिए थो त जेकॾहिं इहो कंक्रीट जो सिलसिलो मल्टीप्लाए थींदो वियो ऐं ग्रीनरी ऐं वण न लॻा त पोइ ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी वेंदी। सो आउं सम्झां थो त हाणे हर माण्हू इहो रियलाइज़ करे थो त अर्बन फॉरेस्ट्री, शहरनि जे अंदरि वण, घरनि जे अंदरि वण तमामु ज़रूरी आहिनि, बग़ैर हुनजे ज़िंदगी जेका आहे नामुमकिन या ॾुखी थी वेंदी। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं अव्हां मूंखे इहो ॿुधायो त इनखे असां कहिड़े तरीक़े सां इन प्रैक्टिस खे आम करे सघूं था, पंहिंजी नई जनरेशन खे, पंहिंजनि ॿारनि खे कीअं इन कम खे ऐं वणकारीअ जी तरफ़ मोटिवेट करे सघूं था? तो पहिरीं असांजे कल्चर में इहो हूंदो हो, तव्हां ॾिसंदो त हर घर में वण हूंदो हो, हर घर जे अंदरि गली में जेको वण हूंदा हुआ ऐं जेको रोड्स जेके गलियूं हूंदियूं हुनजा ॿिन्ही पासनि खां वण हूंदा हुआ। तव्हां पुराणनि शहरनि जी जेकॾहिं ॾिसंदो एनाटॉमी कीअं हूंदी। हाणे छा आहे जो कंक्रीट जे चक्कर में माण्हू हर इंच जेको आहे उते कंहिं कंस्ट्रक्शन करण जे लाइ अहिड़ो सिलसिलो करे छॾियो आहे जो हर जॻह ते ईअं आहे। न रुॻो इहो पर कल्चर एतिरो चेंज थी वियो आहे जो ॾिसो जेकॾहिं गलियूं टुटियूं थियनि थियूं त उनमें जेको फुटपाथ आहे उनखे हरू भरू पको करे छॾीनि था, जंहिंजे करे उते को वण थी पवंदो, जेकॾहिं वण आहे त उनखे कटे था छॾनि। सो मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त हाणे हिन थींदड़ क्लाइमेट चेंज जे कॉन्टेक्स्ट में जेको मैनिफेस्टेशन थिए पई, उहा मैनिफेस्टेशन जेका आहे उहा हाणे हिन ते ज़ोर थी ॾिए त माण्हू हिन तरफ़ एक्टिवली अचनि, न रुॻो माण्हू अचनि, कम्युनिटीज़ अचनि, बल्कि जेके म्यूनिसिपल लेवल ते गवर्नेंस आहे या डिस्ट्रिक्ट काउंसिल जे लेवल ते गवर्नेंस आहे, उहे बि मेक श्योर कनि त माना पंहिंजी बजट में एटलीस्ट 25% उन ते फोकस कनि। विदाउट दैट आउं नथो सम्झां त को ज़िंदगी एतिरी आसान थींदी। ठीकु आहे, मसूद लोहार साहिब इहो ॿुधाइजो त कहिड़ो को स्पेशल वण आहे जेको ज्यादा माण्हू लॻाए ताकी ज़मीन माना पाणी बि घटि पीए ऐं उहो वण फ़ाइदो बि ज्यादा ॾे, अहिड़ा कहिड़ा असां वटि आहिनि? साईं अहिड़ा ॾिसो नेटिव जेके वण आहिनि सिंध जा, उहे अहिड़ा ई वण आहिनि जो उन्हनि खे पाणी या त ड्राउट रेजिस्टेंट आहिनि या पोइ वरी बि सर्वाइव करे था वञनि। हाणे आउं तव्हांखे कुझु नाला ॿुधायां थो। हिकिड़ो त जेको पंहिंजो ख़बर आहे, इन जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि, हिकिड़ो सेलोडरा ओलाइडेस, हिकिड़ो सेलोडरा पर्सिका। त इहे ॿई जेके आहिनि इहे पाणी ड्राउट रेजिस्टेंट आहिनि, माना पाणी उन्हनि खे घटि खपे थो, सर्वाइव करे था वञनि। उन खां पोइ तव्हांजो जेको देसी बुबर आहे अकाशिया डेलोटिका, उहो बि काफ़ी हद ताईं ड्राउट रेजिस्टेंट आहे, हालांकि ख़ैर उनखे कंहिं हद ताईं पाणी खपे। उन खां पोइ असांजी निम आहे ऐं पंहिंजो लियार आहे, गेदूड़ो आहे, तव्हांजो सरदस्त, मूंखे इहे सभु नाला यादि अचनि कोन था, पर बहरहाल अहिड़ा कई वण आहिनि जेके तव्हां हणी सघो था, पाणी खां बग़ैर सर्वाइव करे सघो था। बिल्कुलु ठीकु आहे। मसूद साहिब, असां ॼाणणु चाहींदासीं त सरकारी सतह ते या बल्कि आम तौर ते असां अवामी सतह जी ॻाल्हि कयूं त आवाम छो इन हवाले सां हुनखे अवेयर नथो थिए, यानी कि जेकॾहिं किथे को चङा वण ठहियल आहिनि त हू कोशिशि कंदा आहिनि हिन कटराए करे को घर या का इंडस्ट्री वग़ैरह उते क़ाइमु कई वञे, त इहे आख़िर तब्दीली कंहिं तरीक़े सां अची थी सघे? मज़ीद माण्हू कीअं इंस्पायर कजनि, कीअं मोटिवेट कजनि? मजबूरी जी मां आहे। हिन वक़्तु जहिड़े तरीक़े जी गर्मी आहे ऐं जहिड़े तरीक़े सां मुल्क जी सॼी सूरत हाल आहे, बिजली कोन्हे, एनर्जी एफिशिएंट घर कोन्हे, घर जेके असांजा अहिड़ा आहिनि जिन में बिजली खां सवाइ या एयर कंडीशनिंग खां सवाइ तव्हां वेही कोन था सघो, त हाणे माण्हुनि रियलाइज़ माण्हू करे विया आहिनि त वणनि खां सवाइ गुज़ारो कोन थींदो। पर हाणे सवाल इहो आहे त उनमें उहो एक्शन लेवल ते उहो कीअं थिए, इहो मूंखे समझ में नथो अचे कीअं थींदो। बहरहाल में पॉलिटिकल लीडरशिप जी, समाजी माण्हुनि जी, इंडिविजुअल वॉलंटियर्स जी रोल थींदो जॾहिं इहा शइ थींदी रेप्लिकेट। जी जी, ऑर्गेनाइज़र जेके आहिनि, जेके संभालिनि था पिया, जेके पॉलिटिकल्स आहिनि या असांजी जेका गवर्नमेंट आहे, हुकूमत आहे, अगरि कराची शहर में किथे बि वञिबो आहे ऐं वण कटिया वञनि था त उन्हनि जे ख़िलाफ़ को एक्शन कोन थींदो आहे, का कंप्लेन दर्ज न कई वेंदी आहे। अव्हांजो छा ख़्यालु आहे त अगरि अहिड़ो को सिस्टम थी वञे त केरु अवाम कंप्लेन करे सघे त बाबा मुंहिंजे इलाइक़े में वण कटिया वञनि पिया, का बिल्डिंग तयारु कई वञे पई, त इन ख़िलाफ़ को लीगल एक्शन अगरि थी वञे त मुंहिंजे ख़्याल में इहो बि हिकिड़ो पॉज़िटिव क़दम हूंदो इन कम जे करे? जवाब ॾींदासीं त थोरी कंट्रोवर्सी थी वेंदी। ॾिसो, फॉरेस्ट डिपार्टमेंट जो इहो कमु आहे, जेकॾहिं फॉरेस्ट डिपार्टमेंट वारा सुतल न हुजनि हा त रिवराइन फॉरेस्ट तव्हांजो दरिया सिंध सां गॾु जेके फॉरेस्ट हुआ 7 सालनि खां वठी जेको उनजो जेका उन्हनि जी मौजूदगी हुई, जंहिंजे करे तव्हांजी फ्लड जेको आहे उनखां उहे बचाईंदा हुआ, अलाए केतिरो असांजो लाइफ स्टॉक जी डिपेंडेंस उन जे मथां हुई, उहो सभु ख़तमु थी विया।
उन खां पोइ हाणे हिन वक़्तु बि काफ़ी जॻहनि ते डिफॉरेस्टेशन हले पई। कराची में को ॾिसो त माण्हू तिमर तेज़ी सां कटीनि पिया ऐं सभेदारा वेठा आहिनि, सभु चुप करे वेठा आहिनि। पर हिनखे मूंखे नथो सम्झ में अचे हिकिड़ी नेशनल हिकिड़ी अपैथी आहे, उनखे कीअं जेको एड्रेस कजे। बाक़ी ॾिसो इंडिविजुअल लेवल ते वॉलंटरीली जीअं असां कमु कयूं था, अहिड़ा कई ॿिया माण्हू बि कमु कनि था। थोरो घणो जेको आहे जीअं वधीक इहो मल्टीप्लाए थींदो तॾहिं वञी को असरअंदाज़ थींदी ॻाल्हि। अदरवाइज़ त मूंखे नथो सम्झ में अचे त माण्हुनि खे को हिन ॻाल्हि ते अहसासु बि आहे त यार असां वण कटियूं पिया। उहे वण रुगो हिते न, तव्हां रुगो नॉर्थ में ॾिसो त पाइन ट्रीज़ जेके माना 500-700 साल पुराणा वण उहे कटियो, हुते तबाही पिया कनि। हींअर कुझु ॾींहं अॻु में नॉर्थ में जेको आहे कश्मीर में फॉरेस्ट फायर लॻी, जे केतिरो हज़ारनि जी तादाद में जेको आहे वण सड़ी आहे। बहरहाल इहो हिकिड़ो नेशनल हिकिड़ो चैलेंज आहे, पर मानो कमु जारी रखिजे। ऐं सम्झां थो त हेठि करे न करे छॾणी हेठि करे। ठीकु आहे, मसूद साहिब इहो ॿुधाइजो अहिड़ो कहिड़ो अमल आहे, जीअं तव्हां ॿुधायो भारत ऐं नेपाल में हुनजो फॉरेस्ट जेको आहे 23% आहे ऐं असां वटि जस्ट 1% आहे। अहिड़ो कहिड़ो अमल आहे जेको इंडिया ऐं नेपाल त कंटिन्यू कनि था पिया, लेकिन असां अञा ताईं उन टेक्नोलॉजी में पोइते आहियूं। असांखे छा करणु घुरिजे हिन सवाल सां? त हिन क़ौम खे, पाकिस्तानी क़ौम खे लॻी वई आहे रियल एस्टेट जी बीमारी। हाणे इहा रियल एस्टेट जी जेका बीमारी आहे न, इहा उन वक़्त ताईं इहा ख़तम कोन थींदी जेसि ताईं न को वण रहे, न का सिचुएशन रहे सॼो मुल्क खे कंक्रीट कंदा। सो जीअं उहो ॾुखियो थी वियो आहे। तव्हां ॾिसो न हींअर जेका हालत आहे 52 डिग्री हिकिड़ो टर्म यूज़ थींदो आहे। थैंक यू सो मच, थैंक यू सर, थैंक यू फॉर योर टाइम। ऐं अव्हांजा जेके बि क़ीमती राया हुया उहे ॾाढा अहम हुया। ऐं बिल्कुलु मुबशिर जेका साईं जन ॻाल्हि पई कई त इहो ॾाढो ज़रूरी आहे त इंसान एटलीस्ट रियलाइज़ त करे। असां वटि रियलाइज़ेशन ई न आहे त इहा को डिज़ास्टर जी तरफ़ असां वञूं था पिया ऐं वण पोखणु ऐं इन्हनि खे बचाइणु, असांजे फॉरेस्ट खे बचाइणु केॾो ज़रूरी आहे। बिल्कुलु आहे। यही नाज़रीन, हींअर असां वटि न्यूज़ ब्रेक आहे त असां न्यूज़ ब्रेक वठंदासीं। बिल्कुलु नाज़रीन, साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थींदासीं। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक ऐं ब्रेक खां पोइ वरी हाज़िर आहियूं ऐं बहितरीन ख़ूबसूरत असांजो प्रोग्राम आहे विद फुल ऑफ इंफॉर्मेशन ऐं ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं असां शेयर कयूं पिए। ऐं हींअर असां जेको आहे असां वटि मुंहिंजे ख़्याल में मुबशिर गेस्ट बि आहिनि, उन सां जेको आहे असां ज़ूम ते उन्हनि खे जेको आहे सो पाण सां गॾु प्रोग्राम में शामिलु कंदासीं। मौसमियाती माहिर आहिनि, अंजुम नज़ीर साहब आहिनि जेके ॻाल्हाईंदा, जेके कश्मीर, घोटी, खैरपुर ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ ऐं सिंध ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके तूफ़ानी बारिश पई आहे उन हवाले सां साईं जन खे असां पाण सां गॾु कॉल ते वठूं था ज़ूम में। अस्सलाम वालेकुम अंजुम नज़ीर साहब, कहिड़ा हाल आहिनि? जी वालेकुम सलाम, बहुत शुक्रिया। अंजुम नज़ीर साहब, सुनाए क्या पेश गोई है मौसम के हवाले से? कल रात से तो सिंध और पंजाब के मुख्तलिफ शहरों में बहुत ज़्यादा मिट्टी का तूफान और उसके बाद फिर बारिश देखने में आई है, जिस वजह से कुछ कीमती जानों का भी नुकसान हमारे पास रिपोर्ट हुआ है। तो मज़ीद बताएं, ये कितने दिन सिलसिला चलेगा? जी बहुत शुक्रिया। देखिए, मगरिबी हवाओं का एक सिलसिला जो है वो कल से मुल्क को मुतासिर कर रहा है, जिसके तहत कल भी जो है वो गुड्डू और कश्मीर के इलाकों, घोटी और खैरपुर के मशरकी इलाकों और थरपारकर के मशरकी इलाकों में हमने गर्द आलूद तूफान यानी कि जिसको आप आंधी कहते हैं, शदीद आंधी देखी और उसके साथ साथ कुछ बारिश भी देखी। और आंधी की शिद्दत जो है वो हाई टेम्परेचर्स की वजह से थी, क्योंकि पिछले दिनों रीजन में टेम्परेचर्स काफी हाई थे और ये सिलसिला जो है मजीद 2 दिन बरकरार रहेगा, जिसके तहत आज भी बलाई सिंध जिसमें सखर, घोटकी, कश्मीर, जैकबाबाद, लाड़काना, दादू, कंबर, शदादकोट, फिर मगरब में आ जाए तो दादू, जामशोरो, शहीद बेनज़ीराबाद, खैरपुर और मशरिक में आ जाए तो थरपारकर और उसके साथ साथ जो है वो क्या कहते हैं आपका जो नौशहर फिरोज है, इन अजला में भी कई मुकामात पर जो है वो अगेन जो है आज और कल जो है वो आंधी का सिलसिला बरकरार रहेगा और इसके साथ बारिश की भी तवक्को होगी। अच्छा, ठीक है, ओके। अंजुम नज़ीर साहब बताइएगा, आम तौर पे माजी में हमने ये देखा है, ये मई जून में ये तूफान और आंधी के बाद फिर एक सैलाब वगैरह के भी वाक़यात माजी में हुए,
تو ابھی یہ جو بارشوں کا سلسلہ اگر شروع ہونے جا رہا ہے تو کوئی اس طرح کا تو معاملہ نہیں بنے گا ایک دفعہ پھر ہم پاکستان میں سیلاب کی صورتحال دیکھیں؟ دیکھیں جی، اب تک کے جو عالمی اعداد و شمار ہیں اس کے مطابق اس سال پاکستان میں مانسون جو ہے وہ معمول سے کم رہے گا. تو جب معمول سے کم رہے گا تو لہٰذا بارشیں بھی کم ہوں گی اور سیلاب کا کوئی خاص خطرہ نہیں ہوگا. ٹھیک ہے، صحیح. اچھا، کافی پنجاب اور سندھ کے الگ الگ علاقوں میں طوفانی بارشیں بھی ہیں اور جو ہے آندھی بھی ہوئی ہے، جیسے آپ نے ابھی بتایا بھی ہے ہمیں. تو اس حوالے سے کراچی کی کیا صورتحال ہے؟ کراچی کے شہر میں کیا ہم آئندہ وقت میں آندھی کا دیکھ سکتے ہیں؟ بارش ہو سکتی ہے؟ کراچی کے شہریوں کے لیے کیا آپ کہنا چاہیں گے آپ؟ دیکھیں، کراچی میں تو فی الوقت کسی قسم کی آندھی یا بارش کا کوئی امکان موجود نہیں ہے. کراچی میں جو ہے جیسا یوزول ویدر ہے ایسے ہی چلتا رہے گا. جو ٹمپریچر ہے اس کی رینج 35 سے 37 کے درمیان میں رہے گی، جبکہ صبح کے اوقات میں اور رات کے اوقات میں آسمان پر جو ہے وہ سمندری بادل موجود رہیں گے، سمندری ہوائیں بحال رہیں گی اور کسی قسم کی فی الوقت بارش یا آندھی کے امکانات نہیں ہیں. ٹھیک ہے انجم نذیر صاحب، ہم یہ بھی جاننا چاہیں گے، عام طور پہ ایسا ہوتا ہے کہ جب محکمہ پیش گوئی کرتا ہے کسی بھی چیز کے حوالے سے تو وہ بعض اوقات پھر ایسی بھی ہوتی ہیں کہ غلط ثابت ہو جاتی ہیں. خاص کر کے سوشل میڈیا پہ کہتے ہیں جی ہم نے تو احتیاطی تدابیر کی تھی. تو یہ پورا کیا سلسلہ ہوتا ہے؟ کیسے ان تمام چیزوں کا پیمانہ جانچا جاتا ہے؟ یہ ہمارے ناظرین کو ذرا بتائیں تاکہ ان کو بھی انفارمیشن مل سکے. دیکھیں جی، الحمدللہ پچھلے کچھ سالوں سے محکمہ موسمیات کی پیشگوئی جو ہے وہ بالکل صحیح جا رہی ہے. یہ اور بات ہے کہ بہت سارے سوشل میڈیا پیجز یا مختلف ادارے جو ہیں وہ اپنی فورکاسٹ ایشو کرتے ہیں اور لوگ یہ سمجھتے ہیں کہ یہ محکمہ موسمیات کی فورکاسٹ ہے. محکمہ موسمیات کی فورکاسٹ جو ہے وہ مستند اگر آپ کو جاننا ہے تو محکمہ موسمیات کے تمام سوشل میڈیا پر، یوٹیوب پر اور ویب سائٹ پر پیجز موجود ہیں. آپ اس کو فالو کریں. آپ کو جو ہے اور اس کے ساتھ ساتھ محکمہ موسمیات کی ویدر کے نام سے ایک ایپ بھی موجود ہے جو کہ پلے اسٹور پہ موجود ہے. اس کو بھی آپ ڈاؤن لوڈ کر کے جو ہے وہ ویدر کی ایکوریٹ فورکاسٹ لے سکتے ہیں. اور اگر جس علاقے میں اگر کوئی اس قسم کی شدید موسم کی صورتحال پیدا ہو رہی ہوتی ہے تو گھنٹہ 2 گھنٹے پہلے جو ہے اس کو جو ہے وہ ایپ کے تھرو بھی جو ہے وہ بتا دیا جاتا ہے. اگر آپ نے وہ ایپ ڈاؤن لوڈ کی ہے تو آپ کو بیفور ٹائم جو ہے ویدر آنے والے موسم کا پیشگی پتہ چل جاتا ہے. اور پیشن گوئی کی اگر ہم بات کرتے ہیں تو اللہ کا شکر ہے کہ محکمہ موسمیات کے پاس جدید آلات موجود ہیں، ڈفرنٹ ماڈلز موجود ہیں جس کے تحت جو ہے ہم پیشگوئی کرتے ہیں. جیسا کہ لاسٹ ایئر مونسون کی جب بات ہوئی تھی تو ہم نے مہینہ پہلے بتا دیا تھا کہ اس سال یہ سینیریو ہونے جا رہا ہے اور بالکل اسی طرح کی صورتحال ڈیولپ ہوئی تھی. بالکل ٹھیک ہے انجم نذیر صاحب، ہمارے ساتھ ہی رہیے گا. اساں پنج ناظرین کے ॿुधाइण चाहींदासीं त कल्ह राति जी सिचुएशन जेका सिंध ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नज़र आई, शदीद मटी जो तूफ़ान साम्हूं आयो ऐं जंहिंसां इलाही ज़्यादा माण्हू मुतासिर बि थिया. एतिरी तेज़ हवा जो सूरतहाल हुई त माण्हुनि जी जेके घरनि जूं लोहे जूं छतूं लॻियल हुयूं, जेके गार्डर लॻियल हुआ, उहे बि उन में उॾामी विया. काफ़ी नुक़सान थियो आहे ऐं लोही चादर किरण सां माण्हुनि खे लॻी ऐं जंहिंसां हिकु औरत बि जेको आहे उहा फोत थी वई ऐं उन्हीअ सां गॾु हिकिड़ो नौजवान बि जेको आहे हिन सां मुतासिर थींदे इंतकाल करे वियो आहे. ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं असां पंजाब जे इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं त राजनपुर ऐं मुज़फ़रगढ़ में बि इलाही ज़्यादा मटीअ जो तूफ़ान साम्हूं आयो ऐं उन खां पोइ वरी वसकारो बि ॾिसण में आयो. ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मुज़फ़रगढ़ में मटीअ जे तूफ़ान सबबु हिकिड़ी ख़ौफ़नाक बाहि बि लॻी वई आहे नाज़रीन, जंहिंसां तक़रीबन 20 घर मुतासिर थिया आहिनि, छड़ी रखी विया आहिनि. तो इन हवाले सां इलाही ज़्यादा एहतियाती तदबीर करण जी बि ज़रूरत आहे. अंजुम नज़ीर साहब बि इहो ई ॿुधाए रहिया आहिनि त जेतिरो ज़्यादा एहतियात हुजे उहो माण्हू करे. यानी कि आमतौर ते जीअं असां शुरू में बि ॻाल्हि करे रहिया हुआसीं, मौसम जी सूरतहाल ॾिसी करे न असां ओवर क्राउडेड थी वेंदा आहियूं ऐं जॻहियूं जेको आहे ॿाहिरि निकिरी ईंदा आहियूं, लेकिन असांखे ख़बर न हूंदी आहे त एॾी तेज़ तूफ़ान जी वजह सां मथां का शइ उॾी करे जेको आहे असांखे लॻी. You never know, so it's good to be precauted ऐं अव्हां सेफ रहो ऐं गैर ज़रूरी घर खां ॿाहिरि जेको आहे वञण खे अवॉइड कयो त बहितर आहे. छो त इन ई सूरत हाल में अव्हां पंहिंजनि प्यारनि खे सेफ्टी ॾेई सघो था. छो त मौसम जी जॾहिं बि अहिड़ी हालत थींदी आहे त उन में इंसान जो ज़ोर न हलंदो आहे.
ٹھیک ہے انجم نذیر صاحب، ہم یہ جاننا چاہیں گے موجودہ جو گرمی کی صورتحال کو اگر ہم دیکھیں، اب جس طرح کی پیشن گوئی سامنے آئی ہے محکمہ موسمیات کی جانب سے، تو کرنٹ جو ہیٹ ویو کی سچویشن تھی اب وہ کمپلیٹلی طور پہ ختم ہو گئی ہے یا ابھی تک اس کا خدشہ برقرار ہے؟ لیکن جی جو گزشتہ ہیٹ ویو تھی وہ تقریباً 30 تاریخ کو سبسائڈ ہو گئی تھی، کیونکہ 30 تاریخ کو بھی ملک کے بڑا علاقوں میں کچھ اسی طرح آندھی اور لاہور وغیرہ میں بارش ہوئی تھی، جس کی وجہ سے جو ہے وہ کولنگ امپیکٹ ساؤتھ کی طرف بھی آیا، اور 30 تاریخ سے ہی ٹمپریچر جو ہے وہ سندھ کے نارمل سے بھی کم ہونا شروع ہو گئے، اور یہی سلسلہ اس پورے ویک میں ٹمپریچر جو ہیں وہ نارمل سے کم رہیں گے، یعنی کہ گرمی تو رہے گی لیکن جس طرح سندھ کے اکثر اضلاع کا جو اوسط درجہ حرارت ہے جون کا وہ تقریباً 42 سے 46 ڈگری ہے، تاہم ہم یہ دیکھ رہے ہیں کہ اکثر علاقوں میں جو درجہ حرارت ہے وہ 40 سے 44 کے درمیان میں رہ رہا ہے، جو کہ تقریباً ایک ریلیف ہی سمجھتا ہوں، لیکن گرمی کی شدت تو بہرحال برقرار ہے۔ تاہم یہ سلسلہ اس پورے ویک ایسے ہی رہے گا، اگلے ہفتے سے یعنی کہ جو نیکسٹ منڈے سے جو ویک سٹارٹ ہو رہا ہے اس میں ایک مرتبہ پھر جو مغربی سندھ کی اضلاع ہیں جس میں دادو، جیکب آباد، کمبر شداد کوٹ، یہاں پر دوبارہ درجہ حرارت جو ہے وہ 49-50 تک جا سکتے ہیں، اور یہ سلسلہ 2 سے 4 روز تک برقرار رہے گا۔ اچھا تو مطلب یہی موسم کی جو ہے ادلا بدلی کی وجہ سے لوگوں کو تھوڑا سا برداشت کرنا پڑے گا، میرے خیال سے احتیاط کریں تو زیادہ بہتر ہے۔ اگر زیادہ تیز ہوائیں بھی چل رہی ہیں تو بھی نقصان دہ ہے، اور اگر زیادہ تیز گرمیاں آ رہی ہیں تو وہ بھی نقصان دہ ہے، تو اس لیے شہریوں کو میرے خیال سے محتاط رہنے کی بہت زیادہ ضرورت ہے۔ بالکل انجم نذیر صاحب، ہم جاننا چاہیں گے پنجاب اور ذرا اپر ایریاز کی کیا صورتحال ہوگی آنے والے وقتوں میں، کیونکہ جون جولائی شروع ہو گیا ہے تو بہت ساری فیملیز پلان کرتی ہیں ٹور کرنے کے لیے، گھومنے پھرنے کے حوالے سے، تو جو سیاحت کے شوقین ہیں اور وہ جانا چاہ رہے ہیں تو وہاں کی کوئی کلاؤڈی ویدر کے بارے میں بتائیں، کیا اپڈیٹ ہے؟ برف باری کے حوالے سے کوئی پرابلم ہو سکتا ہے تاکہ لوگ پھر اس حوالے سے پلاننگ کریں؟ دیکھیں جی، جیسا کہ میں نے بتایا تھا کہ اس سال مانسون کی جو بارشیں ہیں وہ معمول سے کم ہیں، تو اس کا یہ مطلب نہیں ہے کہ بالکل بارش نہیں ہوگی، کیونکہ ملک کے بالائی علاقوں کو مغربی ہواؤں کے سلسلے مسلسل متاثر کرتے رہتے ہیں، تو اس دوران جب بارش کا کوئی اسپیل آتا ہے تو اس دوران جو ہے وہ پہاڑی علاقوں میں لینڈ سلائڈ بھی ہوتی ہے، راستے بھی بند ہو جاتے ہیں، اور جیسا کہ ابھی تک جو ہے وہ کاغان ناران کے جو بلائی پہاڑ ہیں وہاں پر برف باری کا سلسلہ ابھی تک جاری ہے، کیونکہ ہوائیں اپر ایئر میں ابھی ٹھنڈی ہیں، اور ابھی مانسون کا اس طرح پراپر جو ہے انٹریکشن ڈیولپ نہیں ہوا ہے، تو لہٰذا جون جولائی میں بھی جس دوران بارش ہوگی تو اس دوران تو آف کورس جو ہے وہ راستے بند ہو سکتے ہیں، تاہم اس سال بارشوں کی شدت جو ہے وہ گزشتہ سال کی نسبت کم ہوگی۔ اوکے ٹھیک ہے، تھینک یو سو مچ انجم نذیر صاحب، آپ ہمارے ساتھ رہے اور بہت ساری انفارمیٹیو آپ نے خبریں دی ہیں، تھینک یو فار یور ٹائم۔ بالکل ناظرین، انجم نذیر صاحب असां गॾु मौजूद हुया मेट्रोलॉजिस्ट ऐं अव्हांखे ॿुधाए रहिया हुया त हींअर करंट छा सिचुएशन आहे, त इन हवाले सां असां पहिरियां बि अर्ज़ कईसीं त इहा तरगीब पंहिंजे माण्हुनि खे बि ॾियो ऐं तव्हांजे लाइ बि आहे त झुड़ालू मौसम ॾिसी हवा वग़ैरह ॾिसी करे फौरन محتاط रहणु तमामु घणो ज़रूरी आहे، ऐं हींअर ब्रेक जो टाइम थी वियो आहे، साईं वटि साईं खां पोइ वरी हाज़िर थियूं था। जी नाज़रीन, हाज़िर थियूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं हींअर असां जंहिं टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं हुनजो काफ़ी माण्हुनि खे इंतज़ारु हूंदो, छो त सालानो बजट जेको आहे उहो रिलीज़ थी वियो आहे ऐं आवाज़ टीवी सक्सेसफुली हैज़ गेट द नंबर्स, त अव्हांखे बिल्कुलु ॿुधाईंदासीं बजट जे हवाले सां त कहिड़नि सूबनि खे सूबाई सालाना बजट जे हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत जे पारां बजट रिलीज़ कयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, हींअर जेका करंट रिपोर्ट आहे उहा इहा आहे त सालाना मालियाई साल 2026-27 जो बजट 5 जून ते पेश थियण वारो आहे। क़ौमी असेंबली ऐं सेनेट जो इजलास 5 जून ते कॉल कयो वियो आहे ऐं इन खां पहिरियां इन जा अंग अखर आवाज़ टीवीअ वटि रिपोर्ट थी विया आहिनि, असां वटि ज़ाहिर थी विया आहिनि। ऐं रिपोर्ट जे मुताबिक़ बजट जी मजमूई हजम जेका लॻाई वई आहे उहा लॻभॻि 17,000 खां 17,500 अरब रुपया तजवीज़ कया विया आहिनि।
अवांखे ॿुधाईंदा हलूं त हिन हवाले सां 3 जून ते क़ौमी इक़्तिसादी जो इजलास काउंसिल जो इजलास घुरायो वियो आहे, जंहिंखां पोइ वरी वफ़ाक़ी काबीना जो इजलास थींदो ऐं उनखां पोइ 5 जून ते क़ौमी असेंबली सेनेट जे इजलास में इहे बजट जे हवाले सां शयूं पेश कयूं वेंदियूं। इन हवाले सां खोड़ सारियूं तजवीज़ूं साम्हूं अचनि पियूं ऐं खोड़ सारियूं रिपोर्टूं बि असां वटि अचनि पियूं ऐं असां वटि इहे इम्पोर्टेंट ॻाल्हियूं बि पहुतियूं आहिनि त जेके पघारदार तबिको आहे उनखे को रिलीफ ॾियण जे बारे में अवाम सरकार जेको आहे सोचियो आहे हुकूमत। त इन हवाले सां वधीक असीं तफ़सीलात ॼाणींदासीं। इस्लामाबाद मां असांखे जॉइन कयो आहे ज़ूम ते क़ुर्बान बलोच ब्यूरो चीफ इस्लामाबाद मां। असां उन्हनि सां हाल अहिवाल कंदासीं, उन्हनि खां पुछा कंदासीं त बजट जी हीअं छा सिचुएशन हले पई, इहे जेके ॻाल्हियूं साम्हूं अची रहियूं आहिनि इहे केतिरे हद ताईं बहितर आहिनि ऐं इन हवाले सां आवाम खे केतिरो रिलीफ मिलण वारो आहे या आवाम तयारु थी वञे त बाक़ाइदा माना ईद क़ुर्बान खां पोइ हाणे उन्हनि जी क़ुर्बानी थियण वारी आहे। त क़ुर्बान बलूच साहब वेलकम अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में कयूं था। सर ॿुधायो बजट जे हवाले सां छा सिचुएशन आहे? जी वॾी महिरबानी तव्हांजी। बजट हर साल हिकिड़ो मामूल जो वर्क आहे जेको जून में उन ते पेशरफ़्त शुरू थींदी आहे ऐं सॼो महीनो इन ते डिबेट बि थींदी आहे, मुख़्तलिफ़ तजवीज़ूं बि ईंदियूं आहिनि ऐं आख़िरी ॾींहं ते इहो मंज़ूरी खां पोइ 1 जुलाई खां हिकिड़े साल लाइ नओं हिकिड़ो मुआशी सॼो पैकेज आहे उहो अमल दरामद थींदो आहे जेको साल लाइ नाफ़िज़ अमल हूंदो आहे। बजट जा जेके मुख्य नुक़्ता आहिनि उनमें तरक़ियाती प्रोग्राम आहिनि वफ़ाक़ी ऐं सूबाई, उन सां गॾोगॾु जेको मुआशी तरक़ी ऐं ज़रई ऐं ॿियनि शोबनि जी तरक़ी जे हवाले सां हिकिड़ा टारगेट रखिया वेंदा आहिनि। उन टारगेटनि जी अचीवमेंट जे हवाले सां बि हिकिड़ा जेके फ्रेमवर्क उहो पेश कयो वेंदो आहे ऐं उन सां गॾोगॾु टैक्स उगाड़ी जे हवाले सां हिकिड़ो फ्रेमवर्क हिकिड़ो अंग रखियो वेंदो आहे जंहिंजी उगाड़ी APR जे ज़िमेदारी हूंदी आहे त समूरे साल में केतिरी टैक्स जे मद में उगाड़ी थिए थी ऐं उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ लेवीज़ वग़ैरह उन जो बि हिन टैक्स में बजट में अंग रखियो वेंदो आहे ऐं NFC मुख्य हिकिड़ो कंपोनेंट आहे बजट जो जंहिंमें जेके बि विच जोगे पूल में टैक्सनि जी आमदनी थींदी आहे उन जी वफ़ाक़ सूबनि में विच थींदी आहे ऐं उन विच मुताबिक़ समूरो साल सूबनि खे हर टिमाही तौर ते पंहिंजे पैसनि जी जेको हिसो आहे उहो जारी कयो वेंदो आहे। इहे 3-4 कंपोनेंट्स आहिनि ऐं बजट में जेको पघारदार तबिको आहे आवाम आहे उहो समूरो साल इन जो इंतज़ारु कंदो आहे त बजट में वफ़ाक़ी हुकूमत या सूबाई हुकूमतूं उन्हनि लाइ कहिड़ो रिलीफ ॾियनि थियूं। उनजी शुरूआत वफ़ाक़ी हुकूमत वफ़ाक़ी बजट मां कंदी आहे ऐं घणो करे सूबाई हुकूमतूं उन ते अमल दरामद कंदियूं आहिनि जीअं पघारनि में वाध आहे, टैक्स जेको रेशो आहे उन में घटिताई आहे या अवाम लाइ ॿिज भाण बिजली जे क़ीमतनि में घटिताई वारा जेके अमल आहिनि उहे बि अवाम उन जो इंतज़ारु कंदो रहंदो आहे। त वफ़ाक़ी बजट जेका 26-27 जी आहे उनजी तयारी जो अमल इस्लामाबाद में शुरू थी वियो आहे। जीअं ईद जूं मोकलूं ख़तमु थियूं सूमर ॾींहुं कल पहिरियों ॾींहुं हो वर्किंग डे हो उन में APCC जो इजलास मुनक़द थियो एनुअल प्लान कोऑर्डिनेशन कमेटी। ही हिकिड़ो हर साल इजलास थींदो आहे जंहिंमें वफ़ाक़ सूबा आज़ाद कश्मीर गिलगित बल्तिस्तान जा जेके बि मुआशी ऐं तरक़ियाती शोबनि सां लाॻापियल जेके नुमाइंदा आहिनि हिन इजलास में शिरकत कंदा आहिनि। हिन में PSDP वफ़ाक़ी तरक़ियाती प्रोग्राम जी मंज़ूरी थींदी आहे जेको सूबनि जो एनुअल प्लान जेको आहे बजट आहे उन जी मंज़ूरी थींदी आहे। उन सां गॾोगॾु मुआशी तरक़ी ज़रई शोबे जी तरक़ी सनअतनि जी तरक़ी जे हवाले सां जेके टारगेट आहिनि उहे बि हिन इजलास में पेश कया वेंदा आहिनि जिन जी मंज़ूरी ॾिनी वेंदी आहे। सो हू इजलास कल मुनक़द थी वियो ऐं उन जे हवाले सां मुख़्तलिफ़ अंग घर साम्हूं अची विया। सुभाणे 3 जून ते नेशनल इकनॉमिक काउंसिल जो इजलास थींदो आहे जेको जंहिंजी सदारत वज़ीर आज़म कंदो आहे। इक़्तिसादी तौर ते ही अहम फोरम आहे जंहिंमें वज़ीर आज़म शिरकत कंदो आहे, सदारत कंदो आहे। सूबनि जा वॾा वज़ीर नाणे वज़ीर हिन इजलास में
शिरकत कंदा आहिनि, जंहिंमें APCC मां जेके बि अंग अखर, जेको ढांचो, जेको बि हिकिड़ो बजट फ्रेमवर्क मंज़ूर थींदो आहे, उन जी NSC में मंज़ूरी खां पोइ उहो सॼो प्रोसेस काबीना तरफ़ वेंदो आहे। काबीना जो इजलास उन ॾींहुं थींदो आहे जंहिं बजट जी मंज़ूरी या पेशी असेंबली में पार्लियामान में थींदी आहे। उन ॾींहुं फाइनल जेका मंज़ूरी कैबिनेट ॾींदी आहे, ऐं उन इजलास में कैबिनेट वारे में जेके सरकारी मुलाज़िमनि जे पघारनि जी मेवाड़ जे हवाले सां या अवाम खे रिलीफ ॾियण जे हवाले सां या टैक्स गाॾी जे हवाले सां जेके बि अंग अखर आहिनि उन्हनि खे हथमी शिकिल ॾिनी वेंदी आहे। हीउ हिकिड़ो प्रोसेस आहे, हर साल हिकिड़ो नओं प्रोसेस थींदो आहे जंहिंमें समूरे सॼे मुल्क जी जेका मईशत आहे उनजो सॼो विचूर, उनजो ढांचो अहिड़ो तयारु कयो वेंदो आहे ऐं ईंदड़ साल उन ते अमल दरामद करे उन जा टारगेट अचीव करण जे हवाले सां कदम खयां वेंदा। ठीकु आहे, कुर्बान बलूच साहब, इहो ॿुधाइजो त हिन बजट ते IMF केतिरो असरअंदाज़ थींदो? ॿुधण में पियो अचे त इलाही सख़्त शर्तूं टैक्स उगाड़ी जे हवाले सां IMF तजवीज़ कयूं आहिनि। जी बिल्कुलु, IMF जॾहिं खां पाकिस्तान IMF खां कर्ज़ वारे में चकर में वियो आहे या प्रोसेस में वियो आहे, वफ़ाक़ी हुकूमत पाण हर दफ़े हर फोरम ते इहो इतराफ़ कंदी रही आहे त ही शइ कयूं था IMF जे चवण ते, ही शइ नथा कयूं IMF जे चवण ते, त इन जो मतिलबु आहे त समूरो जेको बि बजट जो ढांचो आहे उहो फ्रेमवर्क तयारु करणु या इन खां APCC NSC खां पहिरियां IMF सां डिस्कस थींदो आहे, उहे अंग अखर उनखे पोइ NSC में APCC में एडजस्ट कयो वेंदो आहे। त इन जो मतिलबु आहे त समूरो ढांचो IMF जे मुशावर सां उनजे हिदायतनि जे रोशनी में तय थींदो आहे ऐं उन खां पोइ ई वफ़ाक़ी हुकूमत उन ते पेशरफ़्त कंदी आहे, सूबाई हुकूमतूं वरी उन जी पोइवारी कंदियूं आहिनि। तो फिलहाल जो पाकिस्तान IMF सां जंहिं कर्ज़ पैकेज में आहे, फ्रेमवर्क में आहे, उन में त वफ़ाक़ी हुकूमत जेकॾहिं असां चऊं न चऊं या ॿियो केरु चवे न चवे, वफ़ाक़ी हुकूमत हर फोरम ते पाण ई इहो इतराफ़ कंदी आहे त समूरियूं शयूं IMF जे फ्रेमवर्क में थियनि थियूं, सो तंहिं करे वफ़ाक़ी हुकूमत मजबूर बि आहे, कॾहिं रिलीफ जे हवाले ॾियण जे हवाले सां मजबूरी ॾेखारींदी आहे, कॾहिं बिजली जी क़ीमतनि में घटी कमी जे हवाले सां मजबूरी ॾेखारींदी आहे, कॾहिं टैक्स शरह में कमी जे हवाले सां मजबूरी ॾेखारींदी आहे। त इहो लॻे थो त वफ़ाक़ी हुकूमत या सूबाई हुकूमत या पाकिस्तान हुकूमत जा जेके मईशत जे हवाले सां हथ आहिनि उहे ॿधल आहिनि IMF वटि ऐं IMF जे हिदायतनि तहती रोशनी में समूरियूं शयूं उन्हनि ते पेशरफ़्त थिए। ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे कुर्बान बलूच साहब। असां वधीक ॼाणींदासीं मौजूदा जेका सिचुएशन असां वटि हिकिड़ी रिपोर्ट थी आहे उन में इहो आहे त KPK जा जेके क़बाइली इलाइक़ा आहिनि जिते सेल्स टैक्स जे हवाले सां कुझु छूट ॾिनी वई माज़ीअ में, उहो बि ॿुधण में आयो आहे त हाणे इहो फ़ैसिलो कयो थो वञे त उन्हनि खां इहा छूट ख़तमु कई वेंदी। इन जे फ़ैसिले खां पोइ क़बाइली इलाइक़नि जे मथां छा असरु पवंदो? ऑलरेडी ख़ैबर पख्तूनख्वा सां जेका सिचुएशन वफ़ाक़ जी हली पई उहा एतिरी ख़ासि मुनासिब न आहे। जी, क़बाइली इलाइक़नि जी हैसियत त पहिरियों ख़तम थी वई, तक़रीबन गुज़िरियल दौर हुकूमत में उन्हनि खे मर्ज कयो वियो KPK में। हाणे जेको इशू KPK जो हले थो उहो हले थो त उन वक़्तु जेके सियासी धुरियूं जेके इन पैकेज में शामिल हुयूं या मुशावरत में शामिल हुयूं, मुंहिंजे ख़्याल में मूंखे यादि थो पवे त नून लीग जो दौर हुकूमत में उन में इहो तय थियो त जेके KP फाटा जा जेके बि मर्ज थींदड़ इलाइक़ा आहिनि उन लाइ जेको माली वसीलनि जे हवाले सां उन्हनि खे कुझु हिसो ॾिनो वेंदो। उन वक़्तु मुख़्तलिफ़ अंग अखर डिस्कस थिया जेके मंज़र ते बि आया। तक़रीबन चयो वियो पियो वञे त जेको NFC जो मुकमल समूरो जेको पूल आहे विर्छ जोगो उनजो तक़रीबन 3 सैकड़ो KPK जे मर्ज इलाइक़नि लाइ मुख़्तस करण जी ॻाल्हि कई वई हुई, पर पोइ इहा शइ न थी सघी, उन ते अमल दरामद न थी सघियो। हाणे काफ़ी अरसे खां पोइ जॾहिं KPK में PTI जी हुकूमत आई आहे, हुननि जो ज़ोर इहो आहे त जेके शयूं कमिटमेंट कयूं वयूं फाटा जे हवाले सां उनजूं सीटूं बि ख़तमु कयूं वयूं, उहे बि KPK में मर्ज कयूं वयूं ऐं उनजा जेके वसीला माली वसीलनि जे हवाले सां बि जेके मुआहिदा मामला तय थिया उहे KPK खे मिलणु घुरिजनि। जीअं KPK में
जेके फाटा या मर्ज जेके इलाइक़ा आहिनि उन जी तरक़ी जो अमल इहो अॻिते हली सघे उन लाइ वफ़ाक़ी हुकूमत हिकिड़ो मजमूई तौर ते हिकिड़ो पूल या हिकिड़ो फंड त ॾींदी आहे पर KPK हुकूमत जो चवणु आहे त इन लाइ जीअं ॿियनि सूबनि खे जो हिसो आहे सो KPK जो हिसो जेको उन में फाटा जो आहे उनखे KPK जे हिसे में माली वसीलनि जे हिसे में शामिल कयो वञे जीअं रूटीन में फंड बि जारी थियनि ऐं इलाइक़नि जी तरक़ी आहे या उन जी ज़रूरतूं उनखे पूरियूं कयूं वञनि टे शयूं अंडर डिस्कशन आहिनि पर NFC जे हवाले सां जेको अठों एवार्ड आहे उन हवाले सां जेको कमीशन जो क़याम अमल में गुज़िर साल आंदो वियो हो उनजो सिर्फ़ु हिकिड़ो इफ़्ताही इजलास दिसंबर 25 में थियो उन खां पोइ हाणे बजट मथे ते आहे ऐं को बि इजलास न थियो NFC जे हवाले सां या नए एवार्ड जे हवाले सां का बि पेशरफ़्त न आहे थी छो तंहिं करे वफ़ाक़ी हुकूमत कंहिं पूल में इन हवाले सां उहो फ़ैसिलो करे थी त ॿी ॻाल्हि आहे बाक़ी NFC जे थ्रू या उन जे ज़रिए या उन जे फ्रेमवर्क में छो त न कमीशन जो को ॿियो इजलास थियो आहे न अठी एवार्ड जे हवाले सां को नओं फार्मूलो साम्हूं आयो आहे छो तंहिं करे इन हवाले सां त का पेशरफ़्त NFC जे फोरम ते या उन जे जेके एजेंडा में ॾिसण में नथो अचे बाक़ी वफ़ाक़ी हुकूमत एज़ अ पूल कोई उन लाइ फंड रखे थी त उहा ॿी ॻाल्हि आहे ठीकु आहे कुर्बान बलोच साहब मूंखे इहो ॿुधायो असांजे नाज़रीन खे असां ज़रूरु इहो ॿुधाइणु चाहींदासीं उहे बि क्यूरियस आहिनि त सिंध खे घणो हिसो मिलंदो ऐं NFC जे लाइ छा प्लान आहे इन हवाले सां जी NFC हाणे त इहो लॻे थो त जेको 7हों एवार्ड आहे मालियाती एवार्ड आहे उहो लागू रहंदो जारी रहंदो जेतोणीक उनखे ख़तमु थिए उनजो मुदो ख़तमु थिए उनखे तक़रीबन 11 साल थी विया आहिनि 7हों NFC एवार्ड 2015 उनजो मुदो मुकमल थियो आइन तहत हर 5 साल नओं एवार्ड ॾियण जी ज़िम्मेदारी आहे उन हाल सां मुख़्तलिफ़ जेके नेशनल फाइनेंस कमीशन्स क़ाइमु थींदियूं आहिनि वफ़ाक़ी जेको नाणे वज़ीर आहे उनजी सदारत में ऐं उन जा जेके सूबाई नाणे वज़ीर जेके मेंबर हूंदा आहिनि निजी मेंबर हूंदा आहिनि उन्हनि खे नओं एवार्ड तजवीज़ करणो हूंदो आहे पर हीअ त उन हवाले सां पेशरफ़्त नाहे थी सघी छो तंहिं करे फ़िलहाल त साॻियो ई एवार्ड नाफ़िज़ अमल रहंदो हाणे इन जो तयन बजट में थींदो त सिंध खे या KPK खे बलोचिस्तान खे पंजाब खे उन जो जेको रेशो आहे शर आहे उहा त बरक़रार रहंदी जेकॾहिं सिंध जो हिसो पूरे पूल में 100 रुपीज़ में जेकॾहिं 23.5% आहे त उनखे 23.5% जे हिसाब सां जेको बि उगाड़ी टे विर्छ जोगे पूल में आहे उनजो हिसो मिलंदो हाणे उहो तयन हाणे बजट में थींदो त टोटल जेका विर्छ जोगे पूल में उगाड़ी थी केतिरी आहे जंहिंमां 47.47% हिसो वफ़ाक़ खे मिलणो आहे बाक़ी 52% चइनि सूबनि खे मिलणो आहे उन में चइनि सूबनि जो हिसो हिकिड़ो मुतयन आहे फिक्स आहे उन्हनि खे उन रेशो जे हिसाब सां हिसो मिलणो आहे पर इन जो तयन जॾहिं बजट जा अंक असांजे साम्हूं ईंदा ऐं एग्ज़ैक्ट जेका मंज़ूरी थींदी वफ़ाक़ी कैबिनेट मां पार्लियामान मां त उन खां पोइ उन जो फिगर्स जो तयन थी सघंदो ठीकु आहे बिल्कुलु ठीकु आहे कुर्बान बलोच साहब अवां असां सां गॾु लाइन ते मौजूदु हुजो असां हिते हिकिड़ी नंढी ब्रेक शामिल कंदासीं नाज़रीन ब्रेक खां पोइ इहा कन्वर्सेशन असांजी कंटिन्यू रहंदी असीं साई वठी करे वरी हाज़िर थियूं था वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भली कार चऊं था कुर्बान बलोच साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि लाइन ते असां डिस्कस करे रहिया आहियासीं बजट जेको क़ौमी असेंबली ऐं सेनेट जो इजलास 5 जून ते घुरायो वियो आहे ऐं कल्ह 3 जून ते क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो इजलास बि आहे जंहिंखां पोइ 5 जून ते क़ौमी असेंबली जे इजलास खां पहिरियां वफ़ाक़ी काबीना जो इजलास थींदो ऐं उन खां पोइ शयूं साम्हूं ईंदियूं त वधीक छा सूरत हाल थी रही आहे तो इन हवाले से असां पंहिंजी कन्वर्सेशन कंटिन्यू रखंदासीं कुर्बान बलूच साहब इस्लामाबाद मां असांखे ऑनलाइन अञा बि मौजूदु आहिनि असां सां गॾु
कुर्बान बलूच साहब इहो ॿुधाइजो त अंग अखर जेके साम्हूं आया आहिनि IT जे हवाले सां असांखे ॿुधण में अचे पियो त उन जे बजट में इलाही ज़्यादा वाध कई वई आहे, तक़रीबन 3 भेरा। त इन हवाले सां छा सिचुएशन आहे? इस्लामाबाद में हिकिड़ो IT जेको हाउस बि तयारु कयो पियो वञे, त इन हवाले सां तव्हां असांखे रिपोर्ट कयो, छा सिचुएशन आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे हवाले सां जेके कमु हले पियो? जी बिल्कुलु। हाणे APCC जो जेको कल्ह वारो इजलास थियो उन में 2-3 कंपोनेंट जो मां पहिरियों ज़िक्र कयो, उन जी माना जेको फ्रेमवर्क आहे उनखे फाइनलाइज़ कयो वियो। उन में हिकिड़ो कंपोनेंट वफ़ाक़ी तरक़ियाती बजट जो आहे, जेके PSDP असां चवंदा आहियूं। ॿियो फ्रेमवर्क आहे सूबाई जेको तरक़ियाती प्लान जो, उन जो तजवीज़ूं उनखे फाइनलाइज़ कयो वियो। ॿियो जेको पाकिस्तान जी मजमूई तौर ते मुआशी जेका तरक़ी आहे, गिरोथ आहे, उन हवाले सां जेके फिगर आहिनि उन्हनि खे फाइनलाइज़ कयो वियो। हाणे उनखे हतमी शक्ल त NAC में काबीना में ॾिनी वेंदी, पर APCC जो कमु तजवीज़नि खे हतमी हिकिड़ी फाइनलाइज़ शक्ल ॾियणी आहे। उहे जेकॾहिं असां पंहिंजे जेके नाज़रीन आहिनि उन सां शेयर कयूं त हाणे जेका नओं माली साल ईंदो 26-27 जो, जंहिंजी शुरूआत 1 जुलाई खां थींदी, उन में जेको वफ़ाक़ी तरक़ियाती बजट आहे उन जो जेको हुजूम आहे, टोटल अंग अखर तक़रीबन 1126 अरब रुपया उन लाइ मुख़्तस करण जी तजवीज़ आहे। उन में वफ़ाक़ जा जेके मनसूबा आहिनि, उन में सूबाई मनसूबा आहिनि जेके वफ़ाक़ जे फंड सां हलनि था सूबनि में। उनमें जेको NHA लाइ तक़रीबन जेके 290 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि, ऐं जेके बलोचिस्तान जा प्रोजेक्ट्स आहिनि उन लाइ 100 अरब रुपया अलॻि सां मुख़्तस कया विया आहिनि। HAK ऐं GB लाइ जेको फंड आहे 153 अरब रुपया रखिया विया आहिनि, ऐं SDGs जेको MNS खे पार्लियामेंट खे जेके फंड मिलनि था हर साल, उन लाइ हिकु दफ़ो ॿीहर 70 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। ही वफ़ाक़ी जेको PSDP आहे उन जो हुजूम आहे जेको मां तव्हां सां शेयर कयो। हाणे अचूं था सूबनि जे तरक़ियाती प्लान ते, त सूबनि जो तरक़ियाती प्लान अलॻि हिकिड़ो हूंदो आहे। सिंध जो पंहिंजो तरक़ियाती प्लान हूंदो आहे, उन लाइ सूबाई हुकूमत पंहिंजा बजट फंड अलॻि रखंदी आहे, पंजाब अलॻि रखंदी आहे, KPK बलोचिस्तान। उन में हिकिड़ी शइ अजीब ग़रीब आहे जेका मां सम्झां थो त सिंध जे अवाम खे, नाज़रीन खे वो शेयर करण तमाम ज़रूरी है। कल मूं उहा ख़बर रिपोर्ट भी कई है। हाणे जॾहिं सूबनि जूं या आवाम जूं तरक़ियाती मनसूबनि जे हवाले सां, ज़रूरतनि जे हवाले सां जेके ज़रूरतूं वधनि थियूं, उन ज़रूरतनि में वाध जे रोशनी में भी जेकॾहिं कंहिं सूबे जे तरक़ियाती प्लान में, तरक़ियाती बजट में जेकॾहिं कटौती थिए, उन में कमी थिए, त मुंहिंजे ख़्याल में इहा हिकिड़ी हैरान कुन ॻाल्हि ज़रूर आहे। त हाणे जेको नई साल लाइ 4 सूबनि जो जेको तरक़ियाती प्लान जो हुजूम आहे, बजट आहे, उहो तक़रीबन 3138 अरब रुपया आहे। 3138 अरब रुपया टोटल बजट आहे 4 सूबनि में। ऐं उनमें जेको पंजाब जो जेको हुनजी बजट आहे, प्लान आहे, उहो हलंदड़ माली साल दौरान 25-26 में 1355 अरब रुपया हो। इट मीन्स उहा बजट वफ़ाक़ जे जेका तरक़ियाती बजट आहे उन खां वधीक हुयो। वफ़ाक़ जो 1000 अरब रुपया हो, जॾहिं त पंजाब जो तरक़ियाती बजट, लेकिन सवाल इहो थिए थो त पंजाब में तरक़ी वधीक छो थी थिए, त इन जो जवाब इहो सादो आहे त पंजाब में तरक़ियाती बजट लाइ जेका रक़म रखी वञे थी, उहा वफ़ाक़ जे बजट खां बि तक़रीबन 300 अरब 350 अरब रुपया वधीक आहे। ऐं ईंदड़ साल जेका पंजाब जी जेका बजट रखी वई आहे तरक़ियाती, उहा 1450 अरब रुपया आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु सम्झणु घुरिजे असांजे सामीन खे, नाज़रीन खे बि। ऐं जॾहिं असां सिंध जी ॻाल्हि कयूं था त मूंखे अफ़सोस थिए थो, मूंखे हैरानगी थिए थी त हलंदड़ माली साल दौरान सिंध जो तरक़ियाती बजट 845 अरब रुपया हुयो, पर ईंदड़ साल लाइ जेका तजवीज़ आहे उन में 29 अरब रुपयनि जी कटौती आहे, कमी आहे, घटिताई आहे। छो त जेका तजवीज़ अखर APCC में साम्हूं रखिया विया आहिनि, जेका असां वटि मौजूद आहिनि, उन मुताबिक़ ईंदड़ साल लाइ जेका सिंध जी तरक़ियाती बजट आहे उहा 816 अरब रुपया आहे, 845 अरब रुपयनि जे मुक़ाबले।
तो कुर्बान बलोच साहब इन हवाले सां तरक्याती बजट की बात है, तकरीबन 5000 रुपया खेती के पंहिंजी हुकूमत वाद कई है ऐं बदकिस्मती सां जेको सूबो नंढो सूबो आहे ऐं सभिनि खां पोइते आहे बलोचिस्तान, उन जे बजट में 53 अरब रुपयनि जी कटौती आहे। ॿ सूबा आहिनि जेका सिंध ऐं बलोचिस्तान, जिन जी तरक्याती बजट में कटौती आहे ऐं ॿिनि सूबनि पंहिंजे बजट में वाद कई आहे। सो तंहिं करे इहा ॻाल्हि सम्झण जी आहे त जॾहिं ज़रूरतूं सूबनि जूं पीअण जो पाणी, निकासी आब, जेके बाक़ी ज़रूरतूं जेकॾहिं अवाम जूं वधनि थियूं, उन में तव्हां तरक्याती मनसूबनि जी जेका बजट आहे उन जी कटौती कंदे बाक़ी अशराफिया लाइ या बाक़ी सहूलियत लाइ बजट वधायो था, इहो अवाम लाइ इंतिहाई वॾो अहम सुवाल आहे। बिल्कुलु। ऐं इन सूरत हाल खां पोइ इहो बि ॿुधायो त महांगाई पोइ अॻिते केतिरी वधंदी अगरि इहा ई सूरत हाल रही? जी बिल्कुलु, महांगाई वधंदी, छो त अॼुकल्ह असां 2024-25 जी बजट ॾिसूं त उन में महांगाई जी जेका शरह बजट बि हुई उहा तक़रीबन 4% GDP जे लॻभॻि हुई, 4%। 2025-26 में उन में वाध थी तक़रीबन 2% GDP जी उन में वाध थी, उहा शरह 6.2% जे लॻभॻि रही आहे, जंहिंजे करे ही महांगाई सॼो जेको तूफ़ान आहे असां जंहिंखे मुंहुं ॾियूं पिया, उन जो सबबु इहो आहे त असांजी जेका इन्फ्लेशन आहे, अफ़रात ज़र आहे, उन में GDP जो 2% माना उन में वाध थी आहे, जंहिं सॼे वायुमंडल खे, महांगाई खे, मार्केट खे मुतासिर कयो आहे। ऐं नए माल साल बदकिस्मती सां हिकु दफ़ो ॿीहर जेका महांगाई जी शरह आहे उन में 2% GDP जी वाध जी तजवीज़ आहे। हाणे नए माल साल में जेका अफ़रात ज़र इन्फ्लेशन आहे उन जो अंग अखर जेको वफ़ाक़ी हुकूमत मुक़ररु कयो आहे उहो 8.2% आहे। त इन जो मतिलबु आहे त जेका महांगाई 2% वाध जे करे हिन साल थी आहे, ईंदड़ साल 2% वाध जे करे वधीक महांगाई थींदी, जंहिंजे करे आवाम लाइ मुश्किलातूं पैदा थींदियूं। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे जेका नई मालसाली बजट आहे उन में इक़्तिसादी तरक़ी जी जेका शरह आहे उहो GDP जो 4% रखण जी तजवीज़ आहे। हलंदड़ माली साल दौरान इहा शरह 4.2% हुई, जेका अचीव नथी सघी, हासिल नथी सघी। हलंदड़ माली साल दौरान GDP जी जेका ग्रोथ आहे उहा 3.7 थियण जी माना अंदाज़ो आहे, काथो आहे। सो इन जो मतिलबु आहे त GDP जी ग्रोथ आहे जेको हलंदड़ माली साल जेको फिगर रखियो वियो ईंदड़ साल लाइ उन जो फिगर उन खां बि घटि आहे। ज़राअत जी तरक़ी जी शरह 3.8 रखी हुई आहे, 3.8% ऑफ GDP टोटल ग्रोथ जो। ऐं जेके लार्ज स्केल मैन्युफैक्चरिंग आहे उनजी तरक़ी जी शरह 4.5% मुक़ररु कई वई आहे। कपा पैदावार जी तरक़ी जी शरह 3.6 आहे। सो अहिड़े नमूने सां समूरा अंग अखर खे टारगेट रखियल आहे। थैंक यू सो मच कुर्बान बलोच साहब। ऐं अव्हां असां सां गॾु हुयो ऐं जेको बि अव्हां जो टाइम हुन जे लाइ असां थोराइता आहियूं ऐं जेके बि तव्हां सूरत हाल ॿुधाई आहे, उमेद आहे त अवाम ताईं बि इहा सॼी सूरत हाल पहुची वई आहे, सॼी इंफॉर्मेशन। थैंक यू सो मच फॉर योर टाइम। मुबशिर, जेके बि हींअर असां वटि फैक्ट्स एंड फिगर्स साम्हूं आया आहिनि उन में अवाम जे लाइ के ख़ासि ख़ुशख़बरियूं मूंखे नथियूं नज़र अचनि, पर पोइ बि उमेद ते दुनिया क़ाइमु आहे। ऐं जीअं त ज़ाहिर आहे चैलेंजिस असांखे मिलंदा रहंदा आहिनि, उन चैलेंजिस खे असां कीअं ओवरकम करे सघूं था। ऐं अक्सर अवाम जी जेका हुकूमत जी तरफ़ शिकायतूं हूंदियूं आहिनि उहे बि बलोच साहब ॾाढो बहितरीन नमूने डिस्क्राइब कयूं त पंजाब कहिड़े नमूने डेवलपमेंट करे रहियो आहे ऐं सिंध में छो डेवलपमेंट जी जेका तरक़ियाती जेके अमल आहिनि उहे घटि आहिनि, त हुनजी वजह इहा आहे। बिल्कुलु इहो ई आहे नाज़रीन, अॼु खोड़ सारे मौज़ूअनि जे मथां असां ॻाल्हि ॿोल कईसीं, अवां ताईं खोड़ सारी मालूमात पहुचाइण जी कोशिशि कईसीं। आख़िर में बजट जो बि असां हलंदे फिरंदे डिस्कशन करे वरितीसीं। अञा बजट पेश थियणो आहे, उमेद आहे कुझु बहितर थी थो सघे। फाइनल फिगर्स वरी पोइ बि अञा ख़बर पवंदी। हींअर वक़्त जो जेको आहे असां वटि महसूस आहे ऐं पुॼाणी त पहुतो आहे। सुभाणे वरी अहिड़े ई ख़ूबसूरत हिकिड़े प्रोग्राम ऐं मॉर्निंग शो खे वठी अव्हां जे अॻियां असांजी ख़िदमत में हाज़िर हूंदासीं। मां ऐं मूंसां गॾु हूंदा मुबशिर। सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो। तेसिताईं अलावत। सलामत।